Hello everyone, this is your host and host Mazhar Sethar and welcome to the late night show with Mazhar Sethar में welcome चवां थो भली कार चवां थो। उम्मीद त ठीक हूंदा, ख़ुशि हूंदा, मज़े में हूंदा, जेके बि हूंदा जिते बि हूंदा ख़ुशि हुजो। हमेशह इहा ई ख़्वाहिश रही आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजे, तव्हांजी ज़िंदगी तमामु बहितरीन मूंसां गुज़रंदी हुजे। हर सूमर ते राति 9 खां 11 लॻे तव्हां मूंसां गॾु हूंदव, पर थोरो लेट थी विया आहियूं। आई एपोलोजाइज़ सॉरी। कंहिं न कंहिं शख़्सियत सां कॾहिं कॾहिं पॉलिटिशियंस हूंदा आहिनि, कॾहिं डिफरेंट फील्ड सां माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं। घुराइण जो मक़सदु हिकिड़ो ई हूंदो आहे त उन्हनि जी जेका जर्नी आहे, उन्हनि जो जेको सफ़र आहे, जेको कामयाबु हिन वक़्तु जंहिं जॻह ते बि उन सॼे सफ़र मां कुझु न कुझु असां ज़रूरु कुझु न कुझु सबक़ु हासिलु कयूं। ऐं ईअं न सम्झो त को माण्हू ओवरनाइट कंहिं जॻह ते पहुतल आहे, त उनजी जेका बि जर्नी हूंदी आहे, उन सॼी जर्नीअ मां नंढियूं नंढियूं शयूं, उहा हर जेको सफ़र हूंदो आहे, हर माण्हूअ सां किथे न किथे हर माण्हूअ सां रिफ्लेक्ट कंदो आहे। ज़रूरु न आहे तो सिर्फ़ु को आर्टिस्ट जी का जर्नी हुजे, हर माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी जर्नी आहे। हर जर्नीअ में हिकिड़ो का स्ट्रगल, पीड़ा, ट्रबल्स, हर्डल्स, मुश्किलातूं, कॾहिं मोटिवेशन, कॾहिं डीमोटिवेशन, खोड़ सारा शयूं हूंदियूं आहिनि। अॼु असां सां अहिड़ी शख़्सियत गॾु आहे जेको हिकिड़ो रियल, जेन्युइन, प्योर, पंहिंजे दम ते, पंहिंजी क़िस्मत ते, पंहिंजे नियतनि जे करे अहिड़े मक़ाम ते पहुतो जिते हर असां जहिड़े आर्टिस्टनि जो हिकिड़ो ख़्वाबु हूंदो आहे त काश हिन वांगुरु असां बि कंहिं न कंहिं मक़ाम ते पहुचूं। उनखे मां पर्सनली सुञाणा त उनजी हिकिड़ी क्वालिटी इहा आहे त उन सां जेकॾहिं केरु बि माण्हू मिलंदो आहे, केरु बि माण्हू माना कहिड़ी बि फील्ड सां उन सां प्यार सां, मोहबत सां, अख़लाक सां पेश ईंदो आहे, पर उनखे वॾी क्वालिटी आहे त उहो सलाह हमेशह सुठी ॾींदो आहे। ऐं ज़िंदगीअ में इहा चवंदा हदीस आहे त कंहिंखे सलाह जेको तव्हां खां वठी उहा हिकिड़ी अमानत हूंदी आहे, त अमानत में कॾहिं ख़यानत कोन अथव, कॾहिं बि कंहिंखे सलाह सुठी ॾियो। ठीकु आहे, सो हुनजी क्वालिटीज़ आहिनि। मां हमेशह हुनखे चवंदुमि जेकॾहिं इहो आर्टिस्ट के पाड़े वारे मुल्क में हुजे हा त हिकिड़ो अमिताभ बच्चन जी लेवल जो आर्टिस्ट आहे। उनखे मां हमेशह इहो चवंदो, मूंखे यकीन हूंदो जॾहिं हुनजो कमु ॾिसंदो हुउमि त मां चवंदो हे माण्हू किथे न किथे वञी करे माना हिकिड़ो आइस बि ब्रेक कंदो, किथे न किथे क्लिक कंदो। ऐं असांजो पंहिंजो उन्हनि खे सभु सुञाणंदा आहिनि, असांजे पंहिंजे शहरनि जो, पंहिंजे माना सभु ॻोठनि जो। बेसिकली मां त चवां ॻोठ वारो माण्हू, मां त बेसिकली ॻोठाणो न, प्राउड कंदो आहियां, मां ॻोठ जो माण्हू आहे। असांजो पंहिंजो माण्हू असां सां गॾु आहे, पूरी नेशनल न पर इंटरनेशनल मीडिया ते हिकिड़ो शायल माण्हू, उहा असांजी प्राउड जी ॻाल्हि आहे। अॼु असां सां गॾु आहे अलीगुल मला, के असां कचहरी कंदासीं, भले त आहे बिल्कुलु अलीगुल असां दिलि जी कचहरी कंदा। अलीगुल हाणे ज़िंदगीअ ते भरोसो न आहे, ज़िंदगीअ में न खोड़ सारी एॾी तारीफ़ करे वञो, पाण मां शर्मिंदो थींदो न, यू डिज़र्व इट। लेकिन हिकिड़ा नाला खणी यार न हक़ीक़त आहे, मां हमेशह इहो चवंदो आहियां, आप द स्क्रीन बि चवंदो आहियां, हिते मिलंदा बि आहियूं, चवंदो हुयो। अलीगुल असां कोशिशि कंदासीं न शुरूअ जी, सभ खां पहिरियों इट्स अ ऑनर। जेॾो वॾो इंसानु आहे ओतिरो वरी कॾहिं फील न थियणु ॾींदो आहे, माना कॾहिं मज़ाक में मज़ाक बि कहिड़ो नाराज़ न करणु, अहिड़ो वॾो इंसानु आहे। अलाह साईं तोखे मर्तबो ॾिनो आहे, माना का ख़ासि ॻाल्हि हूंदी तो में। मौला जा करम आहिनि अलाह साईं जा वॾा। ऐं स्ट्रगल त साईं मज़र साईं मां ॿुधायां न, आर्टिस्ट जेको हूंदो आहे न, जेको कलाकार आहे, उनखे कुदरती अलाह साईं जी तरफ़ां इहे शयूं हूंदियूं आहिनि, हे ॿियो कमु न करे सघंदो, हे इहो ई कमु कंदो, इहो कंदो। मां जी जेको आहे सो ॿारियाड़ी जो माण्हू आहियां, सफ़ा धरती जो माण्हू, सफ़ा ॿारियाड़ी जो माण्हू, सफ़ा ॻोठाणो माण्हू जीअं असां हूंदा आहियूं। असां ज़िला कशमोर कंदकोट, पुराणो ज़िलो असांजो जिखमबाद रहियो आहे, पोइ कंदकोट ऐं हाणे ज़िला थिया जेके ॿीहर ठहिया, टोड़े करे वॾनि ज़िलनि खे नंढा नंढा ज़िला ठाहियूं। त जीअं असांजा माइट मच्छियुनि जो कमु कंदा हुया, मच्छी मारींदा हुआसीं। मां इहो चवंदो त मां हिननि जो माण्हू ई न आहियां, माना जेको कमु कनि पिया तव्हांखे फील थियो त तव्हां इन जो माण्हू। अच्छा अलीगुल, इन सभिनी शइ खां शुरू कंदुमि, पर मूंखे हिकिड़ी शइ ॿुधाए, मां पुछणु थो चाहियां बिल्कुलु इन ते करे कयूं था सभु शइ। अॼु जंहिं मक़ाम ते अलीगुल बीठो आहे, जेको कुझु अलाह साईं तव्हांखे न कहूं 50,000 गुना तव्हांखे कामयाबी ॾींदो। माना बिलीव हुयो, फेथ हुयो त मां कॾहिं न किथे पहुचंदुसि। यकीन करे मज़र, जेको मां ॻोठ में ई ॿुधायां थो तॾहिं मां ॻोठ में हूंदो त पोइ मां जेके अख़बार ईंदी, अख़बार जहां हुन दौर में ईंदी, ऐं ॿियो ईंदी निगार अख़बार। मां कंदकोट मां सखर वठणु ईंदो, जेके 150 किलोमीटर आहे। पोइ हर जुमे ते उहा अख़बार ईंदी, हर हफ़्ते उनजो ईंदो हुयो मैगज़ीन, पोइ वठणु ईंदो हुउसि मां। त पोइ उन्हनि जा मां तस्वीरूं ठाहींदो हुउमि, अदाकार मोहम्मद अली, नदीम, वहीद मुराद उन दौर में वॾा हिट हूंदा, सुपर स्टार असांजा, फिल्मनि जो, सिनेमा जो दौर, कमाल जो दौर, पंहिंजो पड़ोसी मुल्क बि नकल कंदा असांजे सॉन्ग जी, असांजी फिल्म। बिल्कुलु ईअं ई हुयो। पोइ मां जेको आहे हुनजा स्केच ठाहींदो हुउसि। अच्छा, त मूंखे इहो ई त मूंखे फिल्मनि में वञिणो आहे, ऐं मां फिल्म में पुॼंदुसि। मां स्टेज ते जॾहिं अदाकारी शुरू कई, मुकमल मां 14 सालनि जो स्टेज ते अदाकारी, पहिरियों मूंखे मौक़ो मिलियो, मुंहिंजो किरदारु नौकर जो किरदारु, पर
उनजो नालो हुयो नखरा नौकरजान। नखरा नौकर जो किरदारु मिलियो मुंहिंजी जेकी एक्टिंग हुई उहा स्पीड वारी हुई। स्पीड वारी भाई। हा, अॻे दौर में जेके असांजे हूंदे ई हा असां ॾिसंदा उहे मुंशी थींदा या कमदार कमदार थींदा। थींदा। असांजी टीवी ताईं बि हिट हुया कमदार। हा बिल्कुलु। पोइ उहे उन्हनि जे एक्टिंग जो अंदाज़ वरी इहो हूंदो बोतारा साईं सदको वञाए सदको, वरी पोइ हिते थी वेंदा ॻाल्हाए करे स्टेज ते बि हूंदो। मुआरी एक्टिंग में वरी स्पीड हुई, वॾी स्पीड हुई। माना हुनखे जेको आहे सो तव्हांजे असांजे पाकिस्तान में मनोहर ज़रीफ़ साहिबु, रंगीलो साहिबु या ॿाहिरि जे तव्हां ॾिसो त जॉनी लेवर टाइप अहिड़े स्पीड हुई मुंहिंजी एक्टिंग में। ॿारहेड़ी में बि मां उन एक्टिंग जेकी उहा कमदारनि वारी मुंशियुनि वारी, असांजो किरदारु कॉमेडी हूंदो मुंशी कमदार, उनखे माण्हू फॉलो कंदा त एक्टिंग ओड़ी करणी आहे। बोतारा साईं थोरो थधो थियो पोइ हिते मां एक्टिंग अलॻि क़िस्म जी। तव्हां उहो सोचो अलॻि स्पीड ई तंहिं वक़्तु जॾहिं फर्स्ट टाइम स्टेज ते माण्हू हिकिड़ा ख्वाब हूंदा आहिनि नंढे हूंदे, यार मां हिन लेवल ते पहुचो। तव्हां कॾहिं सोचो हुयो माने कनेक्ट थो करणु चाहियां? तव्हांखे हुयो त मां गमदार मां किथे न किथे? मूंखे त इहो त न हुयो त अलाह साईं वरी जीअं नदीम जो परस्तार रूम मां नदीम बेग साहिब जो, त अलाह साईं उनजे हथां मूंखे अवॉर्ड ॾियारियो। इहे त माना हिकिड़ो बसि मौला पाण पियो कंदो वञे, लेकिन मुंहिंजो जज़्बो इहो हुयो सिर्फ़ु एक्टिंग, ॿियो कुझु करिणो ई न आहे। जेकॾहिं मां नदीम जी फिल्म ॾिठी हुई जेकी दिलि लॻी, गिरेज ते बीठुमि त एक्टिंग जे हवाले सां बीठुमि, छो जो नदीम कमु कयो हुयो। उन में दिलि लॻी फिल्म में गिरेज में कमु कंदो आहे, त मां गिरेज ते तॾहिं कमु कयो। अहिड़े तरीक़े सां को नौकर थियो आहे मोहम्मद अली, त उन ई मां वरी उहो ई थियो। नौकर थियो आहे त मां उहो ई, अगरि होटल ते कमु कयो आहे त मां वरी उन अंदाज़ में करिणो होटल ते कमु आहे, पर स्टाइल मुंहिंजो मनोहर ज़रीफ़ वारो हूंदो। बिल्कुलु। अच्छा, ॿियो अली गुल कमला खां पुछां त हिन वक़्तु ताईं अॼु जी घड़ीअ ताईं, अॼु हिन महिल टाइम ताईं वेठा आहियूं असां न, त टोटल घणनि सालनि जो सफ़र आहे? टोटल साल घणा थिया आहिनि? सर मुंहिंजी जेकी उमिरि आहे उहा तक़रीबन 49 साल माशाल्लाह के धकायो आहे। मां सफ़र घणो आहे? सफ़र मुंहिंजो माना मुकमल जेको आहे 14 सालनि खां वठी आहे। 14 साल माना 30 ऐं 35 साल। 35 साल माना 35। जेकॾहिं मां अली गुल मला खां पुछां त अली गुल मला दिलि सां ॿुधाए त 35 सालनि जो अली गुल मला जो हे सफ़र कीअं गुज़रियो? मां स्टार्ट थो कयां, तूं उन ॻोठ खां स्टार्ट थियो आहे, सॼो हिन वक़्तु ताईं सफ़र कीअं गुज़रियो? हे जेके माण्हू सम्झनि था, मां तव्हांखे ॿुधायां, हा वॾो ॾुखियो सफ़र आहे। माण्हू जेके चवनि था त अली गुल मला त न यार हिकिड़ी राति में स्टार्ट थी वियो आहे, कुझु बि न आहे अहिड़ी ॻाल्हि। अली गुल सर मां 96 में मां तव्हांखे इहा जर्नी ॿुधायां। हूअं त स्टेज में मौला साईं एॾी इज़त ॾिनी जो मुख़्तलिफ़ शहरनि में घुराईंदा, लाड़काने में। पहिरियों दफ़ो मूंखे हैदर क़ादरी नंढो हुयो, लाड़काने में हुन ॾिठो मूंखे, ऐं हू मुंहिंजो पुटु थियो हुयो हुन में, मां नंढो हुयो। हैदर मूंखां नंढो आहे। पोइ मुंहिंजो किरदारु जेको बागड़ी जो रोल हुयो, जॾहिं उन ॾिठो चई एॾी स्पीड अदाकारी, परेशान थी वियो हैदर, ऐं मूंखे हुन दावत कई, राति जो रहियासीं वञी मुंहिंजे उताक में। मूंखे चई मां परेशान थी वियो यार, तूं कंदकोड़ जो माण्हू आहे, असां लाड़काने रहूं था या सकर जा माण्हू, हैदराबाद जा वधीक होशियार हुजनि या कराची जा, तूं एॾी स्पीड तुंहिंजी एक्टिंग में मां तुंहिंजो परस्तार थी वियो आहे। अॼु ताईं हैदर को पुछंदो ई ॿुधाईंदो तव्हांखे, या इवन सोराब, मां सकर में जॾहिं ड्रामो कयो त सोराब मुंहिंजो परस्तार थी वियो। बिल्कुलु। त पोइ 96 में मां कराची आयुसि, सिर्फ़ु हिन एक्टिंग जे हवाले सां। उन वक़्तु PTV हूंदी। 96 में मां जॾहिं आयुसि त माना हिते 98 में ऐं 2000 में, मुकमल 2000 में इहो चुरपुर थी त हिकिड़ो चैनल सिंधी ईंदो, ॿ टाइम वठनि पिया, उहे KTN जो जेकी शुरूआति हुआ, ऐं उन में असांखे एॾी ख़ुशी थिए त असां शुरूआती एक्टर हूंदासीं। छो जो PTV जे माण्हुनि सां उन्हनि जी गुफ़्तगू रहे पई। जीअं मंज़ूर क़ुरैशी साहिबु हुते GM हूंदो, उन खां सलाह मशवरो वठंदा, या राइटर हूंदा या प्रोड्यूसर हूंदा। शुरू में तव्हां ॾिठो त KTN में तक़रीबन PTV जा प्रोड्यूसर हुआ, जन गाना बि ठाहिया, जन प्रोग्राम बि कया, त सभई प्रोड्यूसर हुआ। इक़बाल सईद अंसारी हुओ, समेज साहिबु गाड़ी प्रोग्राम कयो, या पंहिंजो मंज़ूर मक्सी साहिबु हुयो, हाले पुटो साहिबु हो, सभु नईं बलोचारा सभु हिते हूंदा। बिल्कुलु, इहो त बिल्कुलु आहे। मां माना इहो थो चवणु चाहियां, जीअं माण्हू चवनि था न त ओवरनाइट सभु शयूं थी वञनि, माना को माण्हू उहा चवनि त कहिड़ी उहे मां ॾींहुं ॿुधायां, मां ॿुधाईंदो बि आहियां। असांजो KTN जो हुई हुन में पंहिंजो हिकिड़ो होटल हूंदो, बम्बई होटल, उते उन्हनि ऑफिस आरज़ी तौर उते हुई, छो जो टाइम उन वक़्तु थोरो हुयो। बिल्कुलु। पहिरियों त वठनि पिया, पोइ पंहिंजो चैनल आने रखियो त 3 कलाक हलंदो। 3 कलाकनि में शुरूआती एक्टर असां हुयासीं। जेकी इलेक्शन जो दौर हो, 10 ॾींहंनि में टेस्ट ट्रांसमिशन में असांजी कुदरती इलेक्शन दौर हो, त असां ड्रामो हुयो इलेक्शन ते, सम्झो न, उन में असां हुयासीं।
पोइ वरी हिकिड़ो दफ़ो ईअं थियो जो डायरेक्टर असांखे घुरायो, उर्दू जो डायरेक्टर हो, उते का एसी न हली स्टूडियो में, असांखे 11 बजे जो घुराई, उन में सुराब अची चुको हुयो, केतिरनि खे 6 महीना थिया हुया उते। 11 बजे हुन असांखे ॾींहं जो घुरायो सुबुह जो, राति जो 11 बजे हुन चयो कैंसिल आहे। कैंसिल आहे त जीअं स्टोरी वञनि माण्हुनि जूं, हाणे ॿुधाइणो बि न आहे त मां पैसा न आहिनि, 50 रुपयो हुयो मूं वटि। 50 रुपयो हुयो। पोइ असां हिते पंधु विया आहियूं, भिटाईबाद में रहंदो मुंहिंजो कमिरो हुयो, सुराब खे पटियो, सुराब सां गॾु हुते चवंदो मां तुरे हलंदुसि, छो सुराब हुनजी भेण रहंदी हुई नांगन चुरगी साइड, वञण जो कोई जवाज़ ई न हो। राति जो 11 बजे उथी विया, लहंदे लहंदे 12 थी विया, पोइ पंधु छिकियोसीं कम खे। माना इहो आहे चंडीगढ़ खां असां आयासीं हसन स्क्वायर वटि, होटल खुलियल हूंदो, सॼी राति हलंदो, पराठो चांहि मिलंदी। हाणे एतिरो न वक़्तु सस्ता ई दौर हुयो। एतिरो टाइम केतिरो लॻो आहे, घणो टाइम लॻो पहुचे? हिते असांखे तक़रीबन 2 कलाक 1.5 कलाक थी, 2.5 कलाक, हा, पंधु में रुॻो। पर स्पीड, शौक़, इश्क अहिड़ो हुयो जो असांखे महसूसु न थियो। बिल्कुलु। पोइ तव्हां हुते ॻाल्हियूं पिया कंदा अचूं, उते आयासीं, उते चांहि पराठो खाधोसीं, वरी पंधु। हा, छो पैसा उहे असांखे वधीक खपाइणा बि न हुया, छो वरी रक्शो वठे त उहे 50 खणी वञे, त एॾो सफ़र हुयो। पोइ असां वञी तक़रीबन को माना 4 कलाक जो इहो सफ़र थियो, जो असां सुबुह जो निमाज़ टाइम वञी भिटाईबाद पहुतासीं। त इहो असांखे इश्क हुयो, महिनत हुई, जज़्बो हुयो। पोइ अलाह साईं त वरी इनाम ॾींदो आहे, बेशक ॾींदो आहे। असां केतिरी हुनखे सम्झूं तकलीफ़, ऐं डायरेक्टर इहो ॾिठो त हिननि वटि पैसा आहिनि, सुबुह वठी विहारी वेठा आहियूं, त इहे असां उहे महसूसु न कयासीं हुननि ॾींहंनि। पैसो आहे न आहे, मिले थो नथो मिले। ऐं पोइ वरी उहो वक़्तु बि आयो जो केटीएन मां असां कमायोसीं बि, ऐं मां जेको हिकु शादी कई त मां ॿुधाईंदो हुउमि त मां केटीएन मूंखे शादी बि कराई, हालांकि मामे जी धीउ हुई, पर उन वक़्त में बि यकीन करे त मूं वटि निकाह जे जेके मोली पैसा वठी वियो न, उहो बि 1000 न हुयो, छो जो रजिस्ट्री वारा जा पैसा हुया, उहो बि 1000। पोइ मां चाचो हुयो मुंहिंजे संसर्त हुयो, पोइ मां हुनखे चयो मौलवी जा पैसा न थी मूंखे इहे ॾिजाए, उन ॾिना। पोइ मां हिकिड़ी दावत रखी, उन में पोइ असांजे केटीएन जा दोस्त हुया सुठा सुठा, जंहिंमें सजाद साहब हुयो, ॾाढी थी कंदो हुयो, माजिद खोखर साहब, ऐं अबड़ो साहब हुयो पंहिंजो असांजो मुनवर अबड़ो साहब, मोहम्मद वसमी जो साहब, सलाउद्दीन साहब, वॾा वॾा माण्हू आया। मुंहिंजो जेको काज थियो हुयो, मां रखी हिकिड़ी बिरयानी जी हुई, 8 किलो खनि जी हुई, ऐं ॿियो हुयो 8 किलो खनि जो कोरमो हुयो, ऐं मानी करे उहो मुंहिंजो दोस्त हुयो दुकान वारो, उन पैसा भरिया, कोल्ड ड्रिंक ॾिनई, कुझु पाणी जूं बोतलूं, उन सॼो 4000 4.5 जो इहो सॼो अरेंजमेंट मुंहिंजे दोस्तनि खे घुरायो। ऐं उन दोस्त जेके आया, यकीन करे मज़र भाई, मूं वटि माना कुझु बि न हुयो, मां हुनखे चयो त दोस्त जेकॾहिं ॾींदा मुबारकी त तोखे ॾींदुमि, न त तो कमाए ॾींदुसि। हाणे 2003 में शादी कई, 2002 में केटीएन आई, 2003 में शुरूआत में मां शादी कई। बसि अलाह साईं वरी बरकतूं ॾींदो आहे। जेके दोस्त आया तक़रीबन मूंखे 14,500 रुपया थिया, 4000 मां ॾिना, हुनखे 10,000 बचा। पहिरियों वञण सां ई मल्टीफॉर्म वठी आया, उहे रिली में चलो मां चयो मां इहो हाणे त सुम्हाणे, इहो बि सुठो थी वियो, माना इहो बि तूं त मां यकीन करे त पोइ अलाह साईं वरी उन कुझु थां ते पाए हो, त अलाह साईं इहे बरकतूं ॾिनियूं। पोइ मौला साईं मूंखे हिते पंहिंजो असां प्रोग्राम कंदासीं, छो जो मां हिते सीनियर हुउमि ॿियनि खां, ऐं मां अली साहिब जे जॾहिं वियुमि उन दौर में, मुंहिंजो साईं जेको आहे प्रोग्राम, असलम साहिब बि असां सां ॾाढी मोहबत कंदो, मुंहिंजो प्रोग्राम खपे असांखे, हाणे शादी वादी कई आहे, स्क्रिप्ट पियो त मूंखे ॾिनई, उन नालो माफ़ु कजो, चए कर पर तूं पाण एक्टिंग न कंदे, माना करे डायरेक्शन कर, एक्टिंग ॿियनि सां कर, ठीकु आहे। डायरेक्शन कई, मौला साईं मुंहिंजो एॾो कंदो जो महीने में मुंहिंजो उन दौर में को सस्ताई जो दौर हुयो, हिकिड़े महीने में मां तक़रीबन 2 प्रोग्राम करे वरितमि। उन वक़्तु हिकिड़ो ड्रामो बि हो, ऐं मूंखे 70,000 रुपया मिले, माशाअल्लाह। उन वक़्तु मां मोटरसाइकिल वरिती, ऐं ईअं मुंहिंजी रोज़ी जो ज़रियो सुठो थियो। पोइ मां कार वरिती, पहिरियां एफएक्स कार, गाॾी तव्हां ई वरिती, मशहूरु आहे एफएक्स, पहिरियों अदाकारनि में हिते गाॾी वरिती। पर अलाह साईं इहा मूं ते महिरबानी कई, इश्क जेको आहे न मुंहिंजो रहियो एक्टिंग सां, न शराब न सिगरेट, कुझु बि न, बिल्कुलु इहा मुंहिंजी अयाशी, मुंहिंजी इश्क, मुंहिंजो मोहबत, सिर्फ़ु एक्टिंग।
ऐं माना ईअं बि थियो त ईअं बि आहे त तव्हां शोज़ बि कंदा हुआ न ॿाहिरि किथे ऐं ट्रेवलिंग बि कंदा हुआ माना हिते हुते हुते ॾाढी ट्रेवलिंग कईसीं असां तमामु घणी ट्रेवलिंग कईसीं उन वक़्त में सस्ता ई दौरु हूंदो ऐं गाॾी मेराण हूंदी असां वटि तक़रीबन 2,5-3,000 लॻी वेंदा ऐं 7,000 रुपया मिलंदा हुआ असांखे शो जा ॾाढो ज़बरदस्तु मज़ो हूंदो हा पर अलीगुल माना ईअं आहे मां हिकिड़ी शइ तव्हांखे पुछणु चाहियां थो जनरली इहा ॾाढी कम जी ॻाल्हि आहे अलीगुल जेकॾहिं असांजी मीडिया इंडस्ट्री सभिनी जी ॻाल्हि थो कयां जेकॾहिं सफ़ा वेल कंपोज़्ड सुठे तरीक़े सां ऑर्गनाइज़ हुजे हा त तव्हांखे लॻे थो तव्हांजी पोज़ीशन ऐं असां जहिड़े नंढे नंढे आर्टिस्टनि जी पोज़ीशन डिफरेंट हुजे हा बिल्कुलु छा सिनेरियो हुजे हा जेकॾहिं तव्हां शायदि मीडिया तव्हांजे अॻियां आई आहे तव्हां स्टेज कयो आहे माण्हू ॾिठा आहिनि छा सिनेरियो सर हक़ीक़त इहा ते असांजो जेको शुरूआती कमु रहियो आहे सॼी संगत जो इवन तव्हां बि आहियो या कहिड़ा बि असांजे जेके हिते कमु जेको सिंधी मीडिया में रहियो न सर उर्दू वारा ई परेशान हूंदा यकीन करे छा कम जो मयार हूंदो हुयो छा कमु असां अॼु जॾहिं तामिल वारनि खे ॾिसूं था न उन्हनि जी फिल्मुनि खे असां पाण खे उहो सम्झंदा हुआसीं बिल्कुलु ऐं उहे असां कमु कयासीं इश्क सां मोहबत सां ऐं हिकु सस्तो कमु ऐं मयारी कमु कयोसीं पंहिंजी माना जान लॻाईसीं हुन में अफ़सोस जो असांजी जेकी मीडिया आहे उहा प्रोफेशनली न थी उन लेवल जी असांजो ड्रामो उन मयार जो न थियो ड्रामो असांखे एॾो पोइ खणी वियो जो जॾहिं असां उर्दू मीडिया में जॾहिं वियासीं न त पोइ असांखे ॿुधाईंदा यार तव्हां सुठा एक्टर रहियो कयो छा था ऐं हुकम तव्हांजो कीअं आहे उहो अलीगुल इहा बि त आहे न त अलीगुल सिर्फ़ु हाणे कमु न कयो आहे हिन भले वारे ड्रामे में अलीगुल त अॻे में खोड़ सारा ड्रामा कया आहिनि तव्हां अलाए केतिरो कमु कयो आहे वॾी वॾियूं प्रोडक्शन्स में वॾा वॾा ड्रामा कया आहिनि मूवीज़ कयूं आहिनि तव्हां त इहो माण्हू इहो ईअं त हाणे अलीगुल आयो आहे इहो उर्दू ते न इहो त ॿुधाए चवंदा आहिनि असांखे खोड़ उर्दू वारा यार कैसे देखो आप अचानक से निकल गए मैं 32-33 साल का मेरा काम है अभी आपको अभी दिखाए पहिरें असां ड्रामा कयासीं इहो छा चकर आहे उर्दू में ड्रामा कयासीं ख़बर आहे असांखे नंढा वॾा ड्रामा मूंखे ख़बर आहे फारूक मिर्ज़ा बेशरम बेशरम ड्रामो कयो ऐं मां हिकिड़ो घराना फसाना कयो ड्रामो उन डबल रोल हुयो मुंहिंजो जियो ते थियो हुयो ऐं ॿियो ॿियो हिकिड़ो ड्रामो हुयो देश में अटका जंहिंमें अली हैदर जो हीरो जो किरदारु पर टाइटल रोल मुंहिंजो रोल हुयो जेको देश में अटका मूंखे दुबई मोकिलींदा हा बिल्कुलु माना हिकिड़ो ॿाहिराड़ी जो माण्हू आहे त उन खां अलावा ॿियो फैसल कुरैशी सां मां कई हुई फिल्म कई मूंखे यादि आहे उहा मुंहिंजी फेवरेट फिल्म आहे ॾाढो मज़ेदार क़िस्म जो कमु लालू.com लालू.com सेकंड रोल हो मुंहिंजो ओॾे सेकंड रोल एॾो कमु माण्हू सम्झंदा अलीगुल बसि ईअं न अलीगुल जॾहिं अलाह साईं इनाम ॾे मौला जी तरफ़ां लिखियलु आहे हालांकि इहो कमु असांजे कुझु न असां कंदा रहंदा हुआसीं अलीगुल कॾहिं ईअं थियो खाकनि में बि हा अलीगुल कॾहिं ईअं थियो इंसानु मां आर्टिस्ट जी माना मां साॻे जॻह ते कमु थो कयां साॻे तरीक़े सां कमु थो कयां मूंखे सॼनि मामलातनि जी ख़बर आहे फाइनेंशियल स्टेबिलिटी हुजे न हुजे माना मूंखे सॼी ख़बर आहे मामलातनि इंसानु कॾहिं कामयाबु आहे कॾहिं नाकामयाबु आहे कॾहिं कई शयूं कमु कंदियूं आहिनि कॾहिं न कंदियूं आहिनि शयूं कॾहिं ईअं ख़्यालु आयो त यार बसि हाणे अलीगुल घणो थियो बसि छॾेसि यार हाणे घर वारे बि चए थी ॿार बि चवनि था ॿारनि खे बि ॾिसूं था कॾहिं ख़्यालु आयो त यार बसि घणो थियो न मूंखे त छड़ाइप में त बाक़ाइदे ख़ुदकुशी जो बि मूड थियो त माना त छा यार हे ज़िंदगी ईअं हुजे माण्हू माना 2-2 3 ॾींहं छो जो वालदा मुंहिंजी गुज़ारे वई नंढे हूंदे त पोइ इहे बि ख़्यालु आया त हे छा ज़िंदगी ईअं आहे बसि पर जॾहिं जेको आहे सो मीडिया जो असां सिंधी मीडिया जे माशाल्लाह खोड़ सारा चैनल आहिनि असांखे इहो सहारो मिलियो त हाणे बुख न मरंदासीं घटि में घटि इहो आहे पंहिंजे पाण खे कमु कयूं था संभाले वेंदासीं ऐं हिन मीडिया जे थ्रू ऐं असांखे हिन चैनलनि वॾी सुञाण ॾिनी ॿियो न पंहिंजे कम्यूनिटी में सिंधी मीडिया में तमामु वॾी इज़त ॾियारी तमामु शोज़ में जॾहिं वेंदा आहियूं असांखे माण्हू मोहबत कंदा आहिनि या असां जेके किरदार कयासीं उन नालनि सां छॾणु ऐं इहो असांखे इहो थियो पोइ अलाह साईं ॿियूं दरियूं खोलींदो वियो सोशल मीडिया आई सोशल मीडिया ते अचूं था सोशल मीडिया ते तव्हां सफ़ा माना न ईअं माना अलाए छा करे छॾियो हर जॻह ते तव्हां हुयो इन सोशल मीडिया ते अचूं था माना मां इहो सम्झणु थो चाहियां त तव्हांखे अंडरस्टैंडिंग आहे त जंहिंखे सहारो न आहे जंहिंखे का सपोर्ट न आहे जंहिंखे को आसिरो न आहे उनजी ज़िंदगी कीअं हूंदी जेको हिन फील्ड में अचे तव्हांखे अंदाज़ो भाई हुनजो फील कंदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव त हीअ हिकु फील्ड जेकी आहे न हिकु त हिनखे प्रोफेशन करे वठे या त हा बिल्कुलु शौक़िया माण्हू जेको आहे न उहो शौक़िया बसि आयो शौक़ु पूरो कयो हलियो मायूस थी वेंदो घणा माण्हू ईअं ईंदा आहिनि त
मशहूरु थियण लाइ। हा, खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि सुठा सुठा एक्टर जेके घर न छॾे सघिया, हा उन्हनि खे औलादूं हुयूं या घर हुया, हिन फील्ड ते न भाड़ियो। हा, हिन फील्ड खे अगरि प्रोफेशन करे वठिजे पोइ हिन मां खोड़ रस्ता था निकिरनि। तव्हां थिएटर करे सघो था, तव्हां पंहिंजो करे सघो था, तव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ शोज़ करे सघो था, तव्हां खोड़ सारो कमु करे टीवी आहे, टीवी ते तव्हां आइडियाज़ खणी वञो। अच्छा, ॿी हिकिड़ी एज़ एक्टिंग ॻाल्हि नथो कयां मां, एज़ अ स्टैंड अप कॉमेडियन बि तव्हां कंदा एज़ अ कॉमेडियन परफॉर्म बि कयो आहे, स्टेज बि कई आहे। तव्हांखे हिकिड़ो पुछणु थो चाहियां ॻाल्हि त जेका ॿाहिरनि मुल्कनि में आर्टिस्टनि खे जेको फीडबैक मिले थो, प्यार मिले थो, मोहबत तव्हांखे मिली आहे, जेका कंसिडरेशन आहे, जीअं अली ज़फ़र मां हिकिड़े कॉन्सर्ट में हुउमि, अली ज़फ़र उहो मुंहिंजे साम्हूं ॻाल्हि कई। अली ज़फ़र चयो त तव्हां शादी जॾहिं कंदा हो त टेंट वारे खे पैसा प्रॉपर ॾींदा हो, मानी बि सुठी कंदा हो, कैटरिंग वारे खे बि ॾींदा हो, आख़िर में आर्टिस्टनि जो हिकिड़ो मसइलो थींदो आहे, उन्हनि खे बि सुठे तरीक़े सां वेल ट्रीट न कयो वेंदो आहे, उहा रेस्पेक्ट उहो प्यार न ॾियो वेंदो आहे। त कॾहिं ईअं अहिड़ो तव्हांजी ऑब्ज़र्वेशन रही, अहिड़ा कुझु रहिया त कॾहिं सोचो त यार असां माण्हुनि खे खिलाइण आया आहियूं, उहो सोसाइटी या उहो असांजो माशरो या असांजो माण्हू असांखे उहो इज़त रिस्पॉन्स कोन थो ॾिए? घणनि जाइनि ते ईअं थींदो आहे। हिकिड़ी जाइ ते त एॾो थियो जो तक़रीबन माना पूरे मुल्क जा माना इंजीनियर आया हुया, हा, जेको तमामु लेवल जो शो थियो हुयो। मां इलाइक़े जो बि नालो न खणंदो, किसो ॿुधायो। सोरा में मां जेको आहे सो कंपेयरिंग कईसीं असां सां, जेकी हुनजी तय थी उन दौर में, उहा असांजी तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 40,000 रुपया ॿिन्ही जा तय थिया अथव, 20,000। बाक़ी आर्टिस्ट ॿिया क्लास जा हुया, असांखां मथे जिन जूं पेमेंटूं हुयूं। तक़रीबन 10-12 खनि आर्टिस्ट आहे चोटी जा, ऐं कंपेयरिंग कंदा हुआसीं ॿई। पहिरियां त मुंड खां वठी आख़िर ताईं खिलाइणु, कंपेयरिंग, मज़ो, वॾो एंटरटेनमेंट। एंड में इहो थियो जो हुननि चयो पैसा यार खुटी आहे, तव्हांजे लाइ पैसा जेको आहे न हाली वरी पोइ तव्हां मोकिलींदासीं। अरे बाबा, हाणे असां आया आहियूं त असांखे गाॾी किराए ते खणी आया आहियूं, उनखे पैसा ॾियणा आहिनि। असां छा कयोसीं, तक़रीबन जेके हुनजा महिमान हुया बुत वारा, असां कुंडो ॾिनोसीं दर खे, तक़रीबन 50 खनि सुठा VIP माण्हू जेके हुया, उन कुंडो ॾिनोसीं असां। हालांकि उन्हनि खे सभिनी खे चयोसीं भाई असांखे पेमेंट नथी मिले, असां तव्हांखे खिलायोसीं। सभु चवनि यार कमाल करे छॾियो, तव्हां दे कयो कमाल करे छॾियो। असां कुंडो ॾिनोसीं हुनखे। गोल ईअं हिकिड़ो वॾो ऑडिटोरियम टाइप शइ हुजे, माना हॉल हुयो जंहिंमें हुननि जेको कॉन्फ्रेंस रूम हुयो, कुंडो ॾिनोसीं हुनखे। असां चयो हाणे असां तव्हांखे नथा छॾियूं, असां बीठा आहियूं हिते। ऐं मज़ाक जी मज़ाक हुई, हक़ीक़त जी हक़ीक़त हुई। त असां गाॾीअ वारे खे किरायो बि ॾियणो हुयो। हा, असां जेको आहे सो असां जो हाणे चंदो कयो तव्हां ॾियो, अब हुनखे ॾिसो, हुनखे ॾिसो यार हुन कीअं करे ॾियां, हिन जा पैसा हुनखे छो ॾिनई, हिन जा पैसा हुनखे छो ॾिनई। असांजो कुझु बि थिए असां ईअं न छॾींदासीं, असां सुभाणे तव्हां ख़्वार कंदासीं। पोइ आख़िर सभिनी 1000 रुपयो कयो। ऐं लेवल वॾी जा माण्हू हुया, अरिड़हं ग्रेड 19 ग्रेड, पाण खे पूरा 1000 करे असांखे ॾिनो। त पोइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। बिल्कुलु। सो ज़िंदगी अहसान ऐं एॾी वॾियूं ॻाल्हियूं खोड़ सारो। ऐं अली गुल मलाह जो हिकिड़ो ॾाढो मज़ेदार क़िस्म जो सफ़र आहे। ऐं ईअं त न 35 सालनि जो सफ़र मां को 2 कलाकनि में रैपअप कंदुमि, पर खोड़ सारियूं शयूं असां अली गुल खे रिक्वेस्ट कंदासीं, असां अंदरियूं ॻाल्हियूं ॿुधायो जेके ॿियनि खे न ॿुधाए सघनि। नंढिड़ो ब्रेक वठंदासीं, काॾे न वञो, रहिजो सां गॾु। वेलकम बैक टू शो में ख़ुशामदीद। अली गुल मलाह साहब सां कचहरी जारी है सारी। अली गुल मलाह साहब जी उन जर्नी जी ॻाल्हि कयूं था। अली गुल बाक़ी 35 साल जी जर्नी 2 कलाकनि त कोन थो थी सघे। खोड़ सारा ॾींहं हूंदा, ॾुखिया ॾींहं हूंदा। उहो जेको तव्हां ॿुधायो त 150 किलोमीटर सफ़र करे अली गुल वेंदो हुयो, ईंदो हुओ, एक्साइटमेंट, नंढे हूंदे जो ख़्यालु। ऐं अली गुल हिननि ॿी हिकिड़ी शइ मां पुछणु थो चाहियां तव्हांखे, स्टेट ॿुधाइजो त अली गुल खां पुछां त हीअ जेको मीडिया मां अहिड़ी कहिड़ी शइ तव्हां सिखी आहे जेका ज़िंदगी में तव्हांखे अॻ में सबक़ु न मिले, की मीडिया तव्हांखे सबक़ु ॾिनो हुजे? अहिड़ो को अली गुल मलाह खे मीडिया सबक़ु ॾिनो आहे? जीअं खोड़ सारा आर्टिस्ट चवंदा आहिनि त असांखे हिन मीडिया मां असांखे
मुनाफ़क़त ॾाढी आहे, कूड़ घणो आहे, अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका अलीगुल मला हिन मीडिया मां सिखी आहे? सर, हिन मीडिया मां मूंखे जेकी मां जेको सिखियो आहियां, हा, उहो इहो सिखियो आहियां त हिते हिन मीडिया में तकबर वारा माण्हू जेके आहिनि न, यकीन करे मां वॾा ख़्वार थींदे ॾिठा आहिनि, माना जिन खे एॾो त अना पसंदि जेके माण्हू आहिनि। उर्दू मीडिया में बि, सिंधी मीडिया में बि घणा आया, घणा मतिलबु कंहिंखे कुझु न सम्झणु, घणनि जी मां बर्बादियूं ॾिठियूं। कॾहिं ईअं थियो त को माण्हू ईअं तव्हां सां पेश आयो हुजे ऐं वक़्तु बदिलियो हुजे, पर तव्हांजे साम्हूं आयो हुजे, यार अलीगुल कम मां मदद करे? यकीन करे मूंखे त खोड़ माण्हू अहिड़ा मिलंदा आहिनि जिन मूंखे बाक़ाइदे इग्नोर कयो, एॾो ज़लील इग्नोर। तव्हांखे छा ॿुधायां, हिकिड़ो मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहियां न, हिकिड़े प्रोड्यूसर जो, जंहिंजो पीटी ते ईअं हूंदो, दरवाज़ो खड़काए करे अंदरि वञिबो, साईं सलाम ड्रामो आहे। पोइ उन जॾहिं मां दरवाज़ो खड़काए सलाम लाहियो कयो त उन मूंखे एॾियूं गारियूं ॾिनियूं, ऐं मां बसि ईअं दरवाज़ो यकदमि, अलॻि आर्टिस्ट ॿिया बि वेठा हुया, आर्टिस्ट जे अॻियां माण्हू वॾी बेइज़ती थींदी आहे, बिल्कुलु। ऐं मां बसि ईअं रोई करे ॿार इहो चवंदो आहे पीटी ते न ईंदो पई फेरे, त इहो माना इहो वॾी हो ॾुखाईंदड़, पर वरी अलाह साईं अहिड़ो कमाल कयो जो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो असां कंपेयरिंग पिया कयूं, ऐं उन माण्हू खे अनाउंस करे घुराइणो अवॉर्ड जे लाइ, ऐं उन माण्हू जी तारीफ़ मां पियो कयां, वाह वाह, हिन जो हे कमु आहे, हिन जो हे कमु आहे, माशाअल्लाह। अॼु जेको आहे असां हुनखे ॾियूं पिया। वरी हिकु दफ़ो ईअं थियो जो हुन मूंखे पकड़ियो, यार जेको आहे सो ड्रामो कयूं था पाण, जॾहिं हू रिटायर थियो, केटीअ ते ड्रामो करणु पियो चाहे, त मां लिखियो पाण ड्रामो, ऐं डायरेक्टर बि मां हूंदुसि, ऐं जेको आहे सो उन में तूं मुंहिंजो पुट जो किरदारु आहे, मां पीउ आहियां तुंहिंजो, पर मां चयो तूं जहिड़ो आर्टिस्ट हुजे। उन ॾींहुं मां वॾो रुनो, मां चयो मुंहिंजा मौला वॾी वाक़ई तूं आहीं, जंहिं माण्हू मूंखे कढी छॾियो, माना रोल ई न ॾेई पियो, त ज़िंदगी में, ऐं उहो चए थो तो जहिड़ो आर्टिस्ट हुजे, तो जहिड़ो आर्टिस्ट। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ अलीगुल मलाह खां पुछणु चाहियां, अलीगुल मलाह मूंखे सच ॿुधाए, अलीगुल तूं जी कामयाबीअ जो राज़ आहे छा? माना इंसान सभु शयूं तूं करे ॾिठियूं हूंदियूं, चालाकियूं बि करे ॾिठियूं हूंदियूं, माण्हुनि सां सुठी हलण जी कोशिशि बि कई हूंदी, भले हलण जी कोशिशि बि कई हूंदी, हर इंसान वास्ता में, हिन वक़्तु कामयाबीअ जो पुछां त राज़ आहे छा? सही, इहो मां त ॿुधायां त कामयाबी जो हर माण्हूअ जो जेको राज़ आहे न, पंहिंजे जेके कम खे ईअं वठे त बसि इहो ई कमु आहे, मूंखे इहो करिणो आहे, हिनखे पूरो करिणो आहे। असां पंहिंजे कम खे ईअं ई वरितोसीं। अॼु बि अलाह साईं जा करम आहिनि त असां जंहिं जॻह ते कमु कंदा आहियूं उनखे चवंदा आहिनि बाबा, उहो चवंदा आहिनि हे कमु आहे बाबा, ॾह न या हिकिड़ो आहे, हे हेतिरे ॾींहंनि में करिणो आहे, या अॼु करिणो आहे, अॼु आहे त अॼु करिणो आहे। ऐं माना नंढो या वॾो कैरेक्टर करे नठो, नंढो वॾे कैरेक्टर को फ़र्क़ु कोन थो पए, न कमु इहो त हाणे हिकिड़ा त किरदार आहिनि, जीअं प्रोजेक्ट हूंदा आहिनि, ड्रामो मिलियो आहे, फिल्म मिली आहे, वाह ईद जा प्रोग्राम आहिनि बाबा, हीअ 5 ड्रामा आहिनि, 5 प्रोग्राम आहिनि, इहे तव्हांखे करिणा आहिनि हिकिड़े ॾींहं में या 2 ॾींहंनि में ख़तमु करिणो, ॾींहुं राति हिकु करे भली बीमार थियूं कुझु बि थियूं, पर उहो कमु पूरो करिणो आहे, ऐं सुठो वरी मयारी करिणो आहे, वाह वाह बि थिए, माना महिनत ॾाढी कई आहे न तव्हां? बिल्कुलु, तमामु घणी महिनत कई, इहो माना सचाई जो जेको आहे न नतीजो आहे, हा बिल्कुलु हक़ीक़त ई आहे। कॾहिं हुन में इहो न थियो, कोताहियूं इंसान खां थी वेंदियूं, कॾहिं पसंदि नापसंदि बि थींदी आहे शइ, कॾहिं कॾहिं इहे शयूं हुयूं सुठियूं करे आयासीं असां पंहिंजी तरफ़, एॾी ज़बरदस्त रिजेक्ट बि थी वयूं, ऐं बाबा हे न, ऐं वरी हुननि पुछियो त यार उहा शइ त भली हुई, असां उन रिजेक्ट कईसीं, उहा किथे आहे हलायूं, ईअं वरी थियो, ईअं थियो। अच्छा, ॿी बि हिकिड़ी ॻाल्हि आहे, सेगमेंट बि आहे हिकिड़ो ॿियो मेमोरी सेगमेंट, असां कोशिशि कंदा तव्हांखे उहो ॾेखारींदासीं, पुछंदासीं कॾहिं किथे कीअं, ऐं तव्हांजो कुझु यादगिरियूं बि रिकॉल कयूं। सो लेट्स हिट द मेमोरी सेगमेंट। अलीगुल मलाह साहब, अलीगुल मलाह, ही कॾहिं किथे केतिरी साल पुराणी तस्वीर आहे? ही साईं, ही जेकी आहे न साईं 2011 जी आहे। 2000 दुबई में आयो? दुबई में आहे। तव्हां आहियो सोराबा, सारंगा ऐं शाहनवाज़ 2011 जी आहे। 2011, वाह वाह। दुबई पहिरियों दफ़ो अॻे विया हो दुबई ने को? इहो असां पहिरियों दफ़ो असां दुबई वियासीं 2011 में। 2011 में, बिल्कुलु। नेक्स्ट, वाह 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 वाह।
अलीगुल कीअं कॾहिं जी छा के ड्रामो वामो नालो कंहिं चैनल कॾहिं जी हा हे गुलू बादशाह आहे, इहा मुंहिंजी सम्झो ज़बरदस्त पसंदीदा फिल्म हुई। हा असां कई हुईसीं, अहिड़े रोल करण जा बि हूंदी ख़्वाहिश, उहो कयो हुयो। गुल्लू बादशाह हा, 2012 में आहे। 2012 में। नेक्स्ट। वाह वाह। ऐं या हे केरु केरु आहिनि? हिकु त तूं आहे सोराबा, हे हैदर क़ादरी आहे। हैदर आहे, ॿियो हैदर आहे। हा, ॿियो चांडियो दोस्त हूंदो छोकिरो। हा अच्छा, हे किथां जी आहे? हीअ लाड़काणी तस्वीर आहे, हीअ असांजी तक़रीबन 2005 जी आहे। 2005 जी? हा अच्छा, हे माना तव्हां शोज़ वोज़ करण विया हूंदा? हा, 2005 में त हैदर बि को ताज़ो ताज़ो आयो हो। हा 2005 या 6 आहे। ओहो वाह वाह। नेक्स्ट। ऐं वाह वाह। ही को मुंहिंजे हिसाब सां कैरेक्टर कयो तव्हां वॾो? हीअ मां इहो असां फिल्म ठाही हुईसीं शुक्ल आज़म। हा शुक्ल आज़म। हा दिलीप कुमार जो रोल अच्छा। कयो। वाह वाह, हा, मज़ेदार। इहो 13 जो आहे। 2013। नेक्स्ट। हली ॿुधा, ही कॾहिं कहिड़ी माईअ सां आहे? तूं ई आहे, ॿियो को आहे? मां आहियां त मां थाईलैंड जो आहे छा? वही आहे थाईलैंड। हाणे ॾिस भला, हे आहे ख़ुदा जी सड़ाई अथव। फी हिकिड़ो मिनट हिनखे अचो डबल फ्रेम मूंखे। थाईलैंड जो आहे। हा, अलीगुल मला ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे। अलीगुल मला मूंखे ॿ टे दफ़ा पैसा बि ॾिना आहिनि, ठीकु आहे, पोइ न खाई वियो आहे, अलॻि ॻाल्हि आहे। अलीगुल मला मां ॻाल्हि यादि थी अचे ॻाल्हि। वाह वाह। हे कॾहिं जी अलीगुल? ही कॾहिं जी आहे तस्वीर? अंदाज़न घणा साल पुराणी? हे बि 12-13 जी आहे। 12-13। मां उन वक़्तु गंजो गंजो। हा बिल्कुलु। पोइ अलाह साईं वार ॾिना वरी ॿीहर। बिल्कुलु। नेक्स्ट। वाह वाह। अलीगुल ही कंहिं ड्रामे वामे जी आहे, काथों जी आहे? ही उर्दू आर्टिस्ट आहे कोई, है न? हीअ साईं आहे, मुंहिंजो दोस्त आहे ही राशिद फारूकी। अड़े राशिद फारूक साहब, मां हिन कमु कयो आहे, हा, कमर्शियल कयो बहितरीनु आहे, माण्हू शानवाज़ आहे। राणीअ मां कयो। ही असांजे माना सम्झो जोड़ा जो माना हिकु ई दौर जा आहियूं। हिकिड़ी बैच आहे। हा, मूंखे जॾहिं हाणे हिट थियो न, पहिरीं मूंखे हिन फ़ोन कई हुई, हाँ। जेको इश्क मुर्शिद में मूंखे फ़ोन कई, मुझे ख़ुशी हो रही, मेरा यार सुपर स्टार होते हुए देख रहा हूं। हा वाह। पहिरीं कॉल कई हुई। न मूंखे हिन सां कमु कयो आहे मां राशिद फारूक सां। नेक्स्ट। ही अवॉर्ड तव्हांखे 2014 जो आहे। 2014 जो? हा, ही सकीना समो साहिब आहे ऐं साईं जेको आहे सो नासिर हुसैन शाह। नासिर शाह आहे। बिल्कुलु। बेस्ट एक्टर मिलियो? छाजो अवॉर्ड हुयो? हा बसि ईअं। नेक्स्ट। मिलंदान जी। ही केरु आहे? हा, ही बि असांजो ड्रामो आहे। हीअ आहे पंहिंजो रिज़्क़ माली, उर्दू जी आर्टिस्ट आहे। हा हा, इहो असां ड्रामो कयोसीं PTV जो। कॾहिं जी ॻाल्हि आहे सर? इहा उर्दू ड्रामो आहे इहो। कॾहिं जी ॻाल्हि? न, ही सर 2008 जी आहे। 2008 जी? इहो हा प्राइवेट ड्रामो आहे इहो। नेक्स्ट। ही कॾहिं जी थी? ही पुराणी थी लॻे अलीगुल? हा, सफ़ा जवानी आहे तुंहिंजी। ही बि जेको आहे न, हिते इलाही पुराणी लॻे। हिते जी आहे, ॿाहिरों जी आहे? हितां जी आहे। अच्छा। इहो अरबा जो हुयो हिते। असांजो दोस्त आहे साईं ख़लीफ़ो साहिबु आहे, पीर पगारे जो। सही सही बिल्कुलु। उन्हनि दावत रखी हुई, पोइ हिन सां मुलाक़ात थी हुई आहे। नेक्स्ट। बिज़नेसमैन आहे बिल्कुलु। केरु आहे अलीगुल? ही रिहाना खोखर साहिबु आहे। बिल्कुलु। रिहाना ड्रामा वामा कया आहिनि? जी हा, असां फिल्मूं बि कयूं आहिनि। हा। ऐं शुरूआती में असां ड्रामो इक़बाल सैद अंसारी साहिबु कंदो हो ड्रामो, भली करे आया, हुन में असां कमु कंदा हुआसीं। बिल्कुलु। जी। कीअं लॻी तव्हांखे आर्टिस्ट? सुठी आहे? बहितरीनु माशाल्लाह, ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। वॾो नालो कमाई। हाणे त वरी फील्ड खां वठी शादी करे छॾी। बिल्कुलु। नेक्स्ट। वरी रिहाना था? ही किथे थियो सर? हा, इहो असां इहो मुंहिंजो वॾो ज़बरदस्त कमु आहे। हिते रिहाना खोखर साहिबु तमामु हिट थी चुकी हुई, जेको ड्रामो हिन जो मशहूरु हुयो थियो हुयो केटीअनि ताईं। पोइ हिनखे असां घुरायोसीं कंपेयरिंग जे लाइ, ऐं इहे स्वराब सुमर ॿई कंपेयर हुया। ही हुई पंहिंजो कंदुकोट में शाम मलाई हुअसीं डॉक्टर नवाज़ अली शौक़ सां। बिल्कुलु बिल्कुलु। जंहिंमें हज़ार ख़ान बिजानी साहिबु अला जन्नत नसीब करे, उहो मिनिस्टर हो, जेरो उहो बि। पोइ उन दौरान घुरायोसीं। नेक्स्ट। तव्हां बि का माना असां वांगुरु सभु तस्वीरूं? 2014 जी आहे। 2014 जी। दुबई में आयो? दुबई में आहे। ऐं इहे हिते बि शहनाज़ अमीर साहिबु हलियो हुयो। हा, शो हुयो को? असां हिकिड़ो प्रोग्राम कंदा हुआसीं। बिल्कुलु यादि आहे, मस्तु प्रोग्राम कंदा हुआ। हा, उन जी असां शोज़ कयासीं। हा बिल्कुलु शो ॾाढो। नेक्स्ट। ऐं हे बि दुबई आहे सर? क्रिकेटर सां साॻी दौर आहे इहो। साॻियो ई दौर आहे? हा, उन दौरान कामरान अकमल सां गॾु बि चओ? कामरान अकमल। नेक्स्ट। ही केरु आहे? ऐं ही पंहिंजो आहे शबीना चन्ना साहिब जी नंढी थी। अच्छा सही। हीअ असां ड्रामो कयोसीं हाणे। हा। पंहिंजो शबीना चन्ना साहिब जेरी हुई, हुन सां मां ड्रामो कयो हुयो, तंहिंमें तस्वीरूं निकितल न। नेक्स्ट।
इहा बि शादी करे वेई चुकी। ओहो वाओ व्हाट अ कैरेक्टर के कहिड़ो कैरेक्टर आहे इहा असां कईसीं पंहिंजो फिल्म कई हुईसीं हुनजो चिंची एक्सप्रेस। चिंची एक्सप्रेस हुन में मुंहिंजो डबल रोल हुयो। हिकिड़ो इहो चिंची हलाइण वारो, हा हे जेकी शाहरुख खान जी तामिल ते ठहियल हा बिल्कुलु अच्छा हुई एक्सप्रेस। नेक्स्ट हे वाहिद रज़ा हे हो ही बि कुझु आहे ड्रामो आहे हुई बि ड्रामो आहे। ड्रामो आहे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि हीअ त असांजो ड्रामो हुयो जोड़ी नंबर 1। ओके अच्छा तो नेक्स्ट इहे बाद में पुछंदासीं इहा मज़ेदार फिल्म हुई ॾाढी। हा इहा चिंची एक्सप्रेस। चिंची एक्सप्रेस ॾाढी हिन में मज़ेदार। असां बरुच थिया तामिल असां बरुच थिया। शेरदुल गांव ते नओं आयो आहे शेरदुल गांव खे तव्हां कमु ॾिनो आहे। हा कमु ॾिनो हुयोसीं असां। हा न? नओं हुयो हा टैलेंटेड हुयो। हा ओके नेक्स्ट वाओ अमेजिंग यार वाह कैरेक्टर ये छा कयो थी इहो असां हिकिड़ो ड्रामो हूंदो हुयो उहो बि हिते शायदि हलंदो हुयो केटीएन ते। उन में मुंहिंजो उबायो ट्रिपल ओबायो ट्रिपल ओके ओ ड्रामो। नेक्स्ट हा इहा आहे लालू लाल डाट लालू फिल्म जी किताब हा ॿुधाई। बिल्कुलु लालू ॾाढो ॾाढो मज़ेदार क़िस्म जो कैरेक्टर ॾाढो भलो कमु हिन कयो में ॾाढो अग्रेज़ाणी बि आई सही हॉलीवुड जी हुई हा एक्टर, उहा बि हिन में हुई। हो हॉलीवुड फैसल कुरैशी। फैसल कुरैशी में साइड रोल आहे हुन सां गॾु। ओके बिल्कुलु ॾिठो हे आहे फैसल कुरैशी सां ॾिठो गॾु न। कीअं रहियो कमु फैसल कुरैशी सां कमु कंदे तमामु हाणे बढ़िया। हाणे फैसल कुरैशी सां मुलाक़ात थी आहे कॾहिं? जी हा मुलाक़ात थींदी आहे, मूंखे सुञाणींदो आहे ऐं इज़त कंदो आहे ॾाढी। ऐं उहे ई जेको आहे सो टैलेंटेड माण्हू जे हिते हुजे या किथे बि हुजे मां क़दर कंदो आहियां। क़दर कंदा सीनियर माण्हू जेके असां ऐं फैसल कुरैशी इंस्टीट्यूट चवंदो आहे फैसल कुरैशी चवंदो आहे वॾो अदाकार आहे सर इंस्टीट्यूट। मूंखे मां मुंहिंजो पुराणी अख़बारनि में स्टेज दौर में हा मुंहिंजो पसंदीदा एक्टर सलाहुद्दीन तुनियो फैसल कुरैशी मुंहिंजो बि फैसल कुरैशी ऐं नदीम न, इहो पसंदि कंदो हुउसि। बिल्कुलु फैसल कुरैशी इज़ इंस्टीट्यूट आई वुड से कुदरती वरला सां कमु ॾिनो हुनखे ऐं सलाहुद्दीन साहिबु मूंखे वरी पसंदि कंदो आहे। वाह वाह बिल्कुलु नेक्स्ट हा इहे असां हैदर कादरी ते पीटीवी ते ड्रामो आहे हा ऐं इहो ॾाढो ज़बरदस्त असांजो पंहिंजो इहो पीटीवी ते ड्रामो कयोसीं खोड़ अर्सो थियो आहे 7-8 साल थी विया। ओके नेक्स्ट ही इश्क मुर्शिद इश्क मुर्शिद जो दादा ऐं उहा या वेनिटी में वेन में वेठा Vanity आहियूं। में हा हा सीन करण खां पोइ मूंखे यादि आहे दादा दादा तव्हांखे ॾाढो लॻी दादा मूंखे बि कंदो पर दादा हिकिड़ो ई ड्रामो कमु करायो शायदि मां एक्टिंग सुठी न करे सघियुमि ऐं दादा तव्हांखे हमेशह तमामु वॾो मोहबत कंदो आहियां, मां बि एॾी मोहबत कंदो आहियां। ऐं एॾो प्रोटोकॉल सां यार दादा फारूक ॾिन घुराईंदो आहे न चवंदो यार हे ड्रामे में हे आहे कंदो ख़तमु हा बिल्कुलु ऐं हुन जे लाइ विढ़ंदो बि आहे। वॾो विढ़ंदो आहे असांजे किरदार जे दौरान त वॾो मसइलो थिए पियो यार कीअं रोल खणी आया विच में। दादा चयो तव्हां जेको आहे सो हटी वञो, हा अगरि ड्रामो हिट न थिए तव्हां मूंखे पेमेंट न कजो। हा ऐं ईअं थियो ईअं ई थियो मौला साईं फारूक ॾिन इज़ अमेज़िंग यार सलाम आहे हुनजी सोच खे। सोच खे सलाम आहे ऐं पंहिंजनि आर्टिस्टनि खे ज़िंदगीअ में असां सिंधी आर्टिस्टनि लाइ जेतिरो न कुझु कयो आहे न कोशिशि कंदो आहे हा। उनखे सलाम आहे कंहिं बि न कयो आहे इहा दादा खे हेड्स ऑफ यू दादा लव यू जीनियस टैलेंटेड माण्हू आहे साईं। ही इहे काफ़ी सफ़ा पुराणो असांजो दौरु आहे साईं। हा इन माना केटीएन जो शुरूआती दौरु आहे ऐं शोज़नि में वेंदा हुआसीं मज़ा वठंदा हुआसीं। वली मदद किरियो असांजो असिस्टेंट बि रहियो हुयो। असिस्टेंट आहे तव्हांजो हा इहो असांजे वलू प्लस शमू ड्रामो बि कंदा हुआसीं हा इन दौर में। ओके नेक्स्ट ही किथे आहे ही बि हिकिड़ी दावत आहे हुन में। लेकिन टोटल डिफरेंट थो लॻे साईं हा इन में सोराब वारो किथे अछो आहे पोइ हिन सोराब सोराब ॾाढो मुश्किल कलर हो हिनजो हा। सुहिणो हो ॾाढो। हा पोइ हिन जेके न फार्मूला इस्तेमालु कया हा। सुहिणे थियण लाइ हा मां हिनखे न कंदो हुउसि। मूंखे चयो तूं चर्चा हणंदो आहे न तूं तॾहिं मां कयां थो। हा पोइ इहे फार्मूला हाणे शुरू कया राति जो हणी सुम्हंदो हुयो हा। या शो में वेंदा हुआसीं साण हूंदी हुअसि क्रीम हा, हा। 7-8 मिलाए करे उन मां जो रंग फिटो रंग फिटो आहे पोइ कॾहिं कारो थी वञे कॾहिं नेक्स्ट ओहो ओहो लेजेंड। लेजेंड्स छा त लुक एंड फील आहे वार्डरोब ॾिसो हाणे इहो जेको कमु आहे असां केटीएन खां पहिरियों जो अथव हा केटी बिल्कुलु बिल्कुलु इहे असां परख में हा मूंखे एंट्री मिली हुई। पोइ मुंहिंजे साल जे लाइ इकबाल सैद अंसारी मूंखे रखी छॾियो। हर परख में हिकिड़ो खाको हूंदो। हा हुसैन कादरी साहिबु हैदराबाद मां ईंदो। बिल्कुुलु असां हर हफ़्ते खाको कंदा हुआसीं। हा पोइ मां हुनजो माना पुटु थींदो हुउमि कॾहिं छा थींदो हुउमि। हा छा त फील आहे जस्ट इमेजिन बिल्कुलु स्क्रीन ते कीअं थो लॻे वाह वाह कमाल हे से इंग्लिश एक्टर हुयो। हा इंग्लिश अलाह जन्नत नसीब करे। हिन मां असां वॾो सिखियासीं। हा न हिन मां असां सिखियासीं बर्दाश्त हा ऐं सबर हा ऐं इज़त करणु माण्हुनि जी हा ऐं ॿियो अदाकारी अदाकारी कीअं कजे हिन जो सिखियासीं असां माण्हू खां। बिल्कुलु फिल्बदी एक्टिंग फिल्म दी वॾी ख़तरनाक बिल्कुलु ही मुंहिंजा दुबई हो किथे
ही असांजो अलीगुल तूं आहे न हा कोट वोट पातल कोट पाता हा सही संगत बीठी आहे सॼी हिन में बिल्कुलु वहीद बि आहे दुबई जो वकार आहे शायदि। दुबई आहे हा। बिल्कुलु दुबई थो लॻे नेक्स्ट दुबई जो आहे ही BBC ते मुंहिंजो इंटरव्यू थियो हुयो कॾहिं इहो जेको हाणे इश्क मुर्शिद खां पोइ हा हा केतिरनि इंटरव्यूज़ इंटरनेशनल केतिरनि BBC CNN हा या BBC ते थियो डॉन ते थियो ऐं पंहिंजो विकीपीडिया ते हुननि मुंहिंजो पूरो प्रोफाइल हलायो हलायो बिल्कुलु इहो वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ वॾा अहसास वॾी ॻाल्हि। हीअ वॾो प्रोफाइल आहे वॾो प्रोफाइल आहे बिल्कुलु ही तव्हांखे हीअ जेको प्रोफाइल आहे न तव्हांखे वीज़न में वॾो कमु ईंदो बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त रजिस्टर्ड थी वियो बिल्कुलु नेक्स्ट हा इश्क मुर्शिद फेम एक्टर अलीगुल मला वर्किंग विद इमरान हाशमी इहो चक्कर छा आहे इमरान हाशमी जो बारे में तव्हांजे लाइ छा इहो साईं पंहिंजे पाण जी Viral सोशल मीडिया आहे हा वायरल कंदा आहिनि भाई हीअं थियो कंहिंखे मारे बि छॾींदा आहिनि हा एक्चुअली इशू कोई हुयो छा मूवी वूवी करण जो असां हिते 2004 या 5 में हिकिड़ी किटिन ते हूंदा हुआसीं असां हा फिल्म पई ठही हुनजो नालो पंहिंजो तुमसे प्यार है ईअं तुमसे प्यार है ईअं नालो हुनजो उहा फिल्म ठहे पई परवेज़ कलीम डायरेक्टर हो हुनजो दीवान हिकिड़ो करे पियो हा, फिल्म बिल्कुलु। प्रोड्यूसर उहो हुयो पोइ उन जेको आहे उन वक़्त में इमरान हाशमी हिट। पेमेंट घटि हुई घटि हुई आहे ऐं उन वक़्तु नाना पाटेकर बि 2 लाख वठंदो अगरि हा, पाकिस्तानी को हा। उन खां सीन कराए हिन जी 3 लाख पेमेंट हुई हा पोइ फिल्म असांजी के साल थी वियो माना हले पई प्रोसेस में असांजी शूटिंग हले पई नदीम बेग सां अच्छा, shooting बि हले पई? हा सीन बि थी विया असांजा पोइ इमरान हाशमी खे हुननि जॾहिं फिल्म रुकिजी वई विच में साल खां पोइ 1.5 साल खां पोइ अप्रोच कयऊं त उहो 3 करोड़ ते पहुतो वञे न फिल्म पहिरियों ठहे पई 80 लख में न पहिरियों तव्हां इमरान हाशमी सां गॾु सीन कया कोन कयासीं अच्छा उहो अचिणो हुयो माना उहो थियणो हुया हा अच्छा जॾहिं हिननि उन्हनि खे ॿीहर अप्रोच कई त हुन त 3 करोड़ जो बजट थी वियो 3 करोड़ बजट फिल्म ठहे पई 80 लख में ऐं फिल्म जेकी कैमरा हुई उहो पहिरियों दफ़ा असां मां ॾिठी हुआ सिनेमा वारी जंहिंमें मथां रोल लॻे पियो ऐं उहा आवाज़ कंदी हुई बाक़ाइदा हा। जीअं जनरेटर हलंदो आहे घर घर आहे बिल्कुलु ऐं उनजे लाइ जेको असांजो ऑडियो रिकॉर्ड पिया कनि उहो डमी ऑडियो हा। जीअं डबिंग में कमु अचे उन लाइ टेप रखनि पिया टेप रखनि पिया उहा टेप बि हथ सां ईअं फिरंदी हुई हा बिल्कुलु अच्छा सही सही उनजो रोल ईअं हथ सां फिरे पियो हथ सां हा। फिरनि पिया वरी उतां जेको आहे उहा कैमरा बि ॾिठीसीं आवाज़ बि ॿुधासीं ऐं मुंहिंजा सीन तक़रीबन 35 थिया 35 सीन उन खां पोइ वरी इमरान हाशमी ख़तमु थी वियो अब उहो नथो अचे पोइ हुननि खयो अयाज़ मार पंहिंजो अदाकार जेको आहे हा किटिन हा, ते बिल्कुलु। हुयो उनखे खयो हुयो हुननि ऐं हुनजा सीन बि थिया हुया मुंहिंजे ख़्याल में शफ़ी मोहम्मद शाह बि हुयो हा पोइ शफ़ी मोहम्मद शाह जा सीन थिया हुया इन फिल्म दौरान ई उहो गुज़ारे वियो सही फिल्म ईअं असांजी हुआ रुकिजी वई ऐं इन दौरान सिनेमा बि ड्राइण शुरू थी ड्राइण थी त माना सॼा कम कमु सभु रुकी विया बिल्कुलु पोइ इहो मां जॾहिं कंहिं इंटरव्यू में ॿुधायो शायदि हाणे जेको आहे सो इश्क मुर्शिद खां पोइ हा गज़ल साहिबा जो इंटरव्यू थियो हुयो हा उन में मां ॿुधायो त उहो वायरल थी वियो टुकड़ो हा टुकुर वारो उहो इन जे करे हा ईअं मां ॿुधाई स्टोरी जीअं तव्हांखे ॿुधायां ओके नेक्स्ट वाह हे तव्हां नओं ड्रामो नओं ड्रामो हमराज़ हा जेको 2 मई ते आनेर आहे बिल्कुलु ऐं इनशा ताला मुंहिंजो सुठो रोल आहे जी, फिरोज़ ख़ान आयज़ा ख़ान जे विच में ई मुंहिंजो रोल आहे बिल्कुलु जेको माना बाक़ाइदे भित सां हा मिलियल आहे बिल्कुलु वधीक डिस्क्लोज़ जो ऐं कैरेक्टर ॾाढो ज़बरदस्त रोल आहे मुंहिंजो ॾाढो ओके नेक्स्ट इहो वाह। चिंची एक्सप्रेस जो चिंची एक्सप्रेस वाह वाह बिल्कुलु नेक्स्ट ही किथे हो तव्हां ॿाहिरि गए ही किथे पुराणी तस्वीर आई इलाही तमामु वॾी किथे आहे शायदि जलसे बलसे जी आहे कंहिं नेक्स्ट इहो लालू असांजो- लाडका। हा, लालू लाडका इहा अंग्रेज़ अदाकार आहे ओके हिन सां गॾु स्किन ओके नेक्स्ट ही इश्क मुर्शिदी आहे या हुनजी आहे हमराज़ न ही सही हुआ बेशर्म ड्रामो अच्छा बेशरम हा मां हा, बि बिल्कुलु यादि आहे बिल्कुलु फारूक मूंखे यादि साहब। आहे हिकिड़ो कैरेक्टर कयो हिन मेकअप वारो हा शिबॉय हा टाइप बिल्कुलु बिल्कुलु मेकअप वारा जी बिल्कुलु मूंखे यादि आहे नेक्स्ट हा हे जेको आहे उमर शरीफ़ साहिब सां अलाह साईं मूंखे वॾो मौक़ो ॾिनो ऐं वॾो लेजेंड ऐं वॾो अदाकार वॾो अलाह साईं जन्नत में जायूं आमीन। असांजे मुल्क जो वॾो सरमायो हुयो बिल्कुलु नेक्स्ट हे बि उन दौरान ई आहे उन दौरान ई आहे। हा हे दानिश नवाज़ साहिबु प्रोग्राम कंदो हुयो हा इहो पूरो माना महीनो प्रोग्राम असां कयोसीं बिल्कुलु। महीने मुंहिंजा मुख़्तलिफ़ रोल हुया हिन में। कैरेक्टर्स आहे बिल्कुलु जी हा नेक्स्ट इहो बि असां हिकिड़ो ड्रामो कयोसीं इहो असां केटीएन ते ड्रामो कयो हा केटीएन ते 5 डेज़ होला 7 डेज़ हा हा बिल्कुलु बिल्कुलु नेक्स्ट इहो वॾो मशहूरु चर्चा हलिया आहिनि हीअ जेको आहे सो मुंहिंजो
घर आहे जेको हुन छत ते हा। 3 मंज़िल ते इहो नलको लॻल आहे। यार इहो मां सोचां पियो नलको लॻायो कीअं थी इहो? हा, इहो मां पाणी जुगाड़ ईंदो आहे? कयो हुयो, न पाणी बि ईंदो आहे, हा पर मां हिन जी जे कनेक्शन आहे उहो टांकी सां मां अच्छा जो करे छॾियो। कनेक्शन करे वरी हिन जो धिको भिको ठाहियो हा। जीअं नलको मज़बूत हा बिल्कुलु सही, वॾी ॻाल्हि आहे। नेक्स्ट, अड़े सॼी वियो तव्हां किथे बीठा हो? दुबई में आहियो? इहो दुबई जो आहे। अच्छा इहो दुबई हाणे जो आहे। हाणे जो सॼी आयो हुयो मां सॼी त ॿाहिरि रहंदो आहे आयो बिल्कुलु मां हा बिल्कुलु बिल्कुलु मां मां ॿिए ॾींहं ते वापसि आयुमि। नेक्स्ट, ही किथे आहे? हीअ असां अमेरिका जो आहे, साईं अभी भुट्टो साहब आहे, अच्छा बिल्कुलु सोराब सुमरो, हीअ उनजो हिंदोरो आहे जेको अमेरिका में वेठा आहियूं बिल्कुलु। नेक्स्ट, उन घर में। अड़े ताहिरा राई साहब, ॾाढो यार ज़बरदस्त लेजेंड माण्हू हुयो ऐं तमामु वॾो डुख थियो, वॾो ॾुख थियो। बहितरीनु माण्हू हुयो, बहितरीनु माण्हू, वॾी हिन माण्हू खे वॾी बर्दाश्त हुई, वॾी बर्दाश्त हुई। इहो इहा हिन जी वॾी कामयाबी हुई। हीअ माण्हू जीअं माण्हू मुख़्तलिफ़ इशूज़ मामला इशूज़ मां मामलात जीअं चवंदा हुआ पंजाबी आया या ताहिरा राई असांजो सिंधी हुयो हा ऐं आराई ज़रूरु वॾो वॾो बिल्कुलु इन में मोहबत कंदो हुयो असांजी सिंधी मीडिया खे वॾो सपोर्ट मथे सपोर्ट वॾा गाना वाना आइडियाज़ ॾिना, वॾा आइडियाज़ नवां नवां। ओके नेक्स्ट, हा ही बि तव्हां सां नयो प्रोग्राम कयो बिल्कुलु। नेक्स्ट, वाह वाह, ही सी बी थिया न? जी हा, ओके, कीअं एक्सपीरियंस रहियो तव्हां जिन सां कमु कंदे? तमामु बहितरीनु, तमामु मूंखे तमामु वॾी हिन सपोर्ट ॾिनी, इज़त ॾिनी, छो जो हक़ीक़त इहा त मूंखे ख़बर न हुई त केॾी लेवल जो एक्टर आहे, इहा ख़बर त बाद में पई, ख़बर न हुई। जीअं घुराईंदा हिकु अधु सीन लाइ, जीअं बिलाल अब्बास आहे, फारूक साहब चयो भई तव्हांजो हुकुम आहे, आहे हिकु अधु सीन जो लॻी वियो त भला मालिक आहे ऐं लिखियलु बि न आहे, लिखंदा अथई पाण। ऐं पोइ बिलाल अब्बास आहे, मां पुट खे बि चयो वञी बिलाल अब्बास चए पियो छोकिरो, पुट वरी मूंखे तस्वीर ॾेखारी अची, हे अबू इहा त वॾो एक्टर आहे, मूंखे ख़बर न आहे, ॾिसंदोमांसि। पोइ ईअं थियो? पोइ जॾहिं मां वियुमि त पोइ मां फोटो मोकिलियोमांसि पहिरियों, वॾो मां चयो हीअ आहे, चयो भई इहो त वॾो एक्टर आहे, वॾो एक्टर आहे बिल्कुलु। सो बिल्कुलु, अच्छा पहिरियों हिकिड़ो सीन लिखियलु हुयो, इहे हिकु ॿ सीन आहे, पोइ वधियो आहे सीन लिखियलु ई न हुयो बेसिकली। अच्छा लिखियलु ईअं हुयो, मूंखे फारूक साहब जॾहिं घुरायो त हीरो एक सब्जी वाले को देखता है उसका रूप धार लेता है, हा सब्जी वाले को देखता है, सब्जी वाले जेको जुमिलो वुमिलो न आहे, न आहे बिल्कुलु। त फारूक साहब चयो त हिनखे मां छो न हिकिड़ो ज़िंदा कैरेक्टर कयां, इहो लिखुल मला हुजे। बिल्कुलु इहा क्वालिटी आहे दादाजी, बिल्कुलु। त तॾहिं मूंखे हुन ॿुधायो त हीअं लिखे बि पाण हुन, हा पाण ई लिखंदो आहे, लिखंदो आहे, इम्प्रोवाइज़ करे ॿुधाईंदो आहे त हीअं कयो। नेक्स्ट, ही केरु आहिनि? दोस्त ई ईंदा आहिनि शायदि। हा बिल्कुलु। ओके नेक्स्ट, ही बि को फैन ई आहे तव्हांजो? जी जी। नेक्स्ट, ओ इश्क मुर्शिद जो इश्क मुर्शिद, वंडरफुल। नेक्स्ट, इहो पहिरीं तस्वीर इहा आहे जेकी मां पुट ॾे मोकिली हुई, अच्छा बिल्कुलु, जेको सीन थियो हुयो पहिरियों पहिरियों, हा पहिरियों पहिरियों सीन थियो। पोइ मां मोकिली, मां चयो हीअ एक्टर, चइबो हीअ त वॾो एक्टर आहे, हू दुरे फिश आहे, तमामु वॾा एक्टर आहे। हा भला मां चयो पुट हाणे बसि लॻी ओके नेक्स्ट, ही के पीटीवी आहे न? जी हा। ओहो के हो जेको आर्टिस्ट हीअ रेडियो में असां, रेडियो, हा रेडियो जो ड्रामो आहे, वॾा आर्टिस्ट आहे असां। बिल्कुलु। नेक्स्ट माशाल्लाह। नेक्स्ट, ही हू जेको ॿुधायो आहे, हा सेरिशा, सेरिशा, उहा ही अनारकली थी हुई, हा मां दिलीप कुमार। ओहो ओहो, कहिड़ा हीअ कहिड़ा बि? रुबीना शरीफ। रुबीना शरीफ, ओके। नेक्स्ट, हे बि किथे ॿाहिरि आहे न, हिते आहे? हा इहो बि जेको आहे न, असल में मुंहिंजी नज़र बि कमज़ोर, ओके नज़र कमज़ोर, उमिरि बि आहे, उमिरि बि बिल्कुलु। अच्छा बिल्कुलु। अच्छा हाणे जीअं इश्क मुर्शिद, ॿिया फेम रिकॉर्ड्स वारा ड्रामा, फ़र्क़ु कहिड़ो महसूसु थियो अली गुल जेकॾहिं पहिरियों कमु हीअं कंदा हुयो, पोइ जॾहिं इहे मशहूरु थिया त माण्हुनि जो रवैया, माण्हुनि जा मामलात, ॻाल्हाइण ॿोलाइण शयूं चेंज थियूं, फ़र्क़ु महसूसु कयो साॻियनि माण्हुनि जो? बिल्कुलु, माण्हुनि जो साईं तमामु वॾी मोहबत मिली मूंखे, ऐं फ़र्क़ु साईं न वॾो पए थो। हा तव्हांखे इंटरनेशनल जॾहिं फेम मिले थो, दुबई, अमेरिका, उर्दू फैमिलीज़ जूं दावतूं, जॾहिं असां लंडन वियासीं, मुख़्तलिफ़ जीअं ॿिया गिलासगो वग़ैरह मां, मैनचेस्टर मां, ऐं बर्मिंघम, लंडन जॾहिं वियासीं त उते हिकिड़ो पंजाबी हुजे पर वॾी लेवल जो माण्हू हो, हुन चयो भले भाई लंदन में ऐसे आप नहीं घूम सकते, पहली मेरी गाड़ी में बैठेंगे आप और पहली मेरी दावत खाएंगे, उसके बाद दूसरी जगह। मां सुराब खे चयो हाणे हलो, चार हले केरु आहे ईअं, मां चयो हाणे एॾी हू करे थो हाणे, पोइ हुन असां खयो वीचारे, वॾी असांजी ख़िदमतूं, दावतूं, इनाम, हे इकराम, माना वॾी फ़र्क़ु पए थो। हा
माना इहा तव्हांजी महिनत जो तव्हांखे जेको इनाम जी ॻाल्हि कई त अलाह साईं इनाम ॾिनो अलाह साईं जेको इनाम ॾिए थो तव्हांजे वीज़े में फ़र्क़ु थो पए बिल्कुलु तव्हां ऐं प्रोफाइल में फ़र्क़ु थो पए हा तव्हां जॾहिं उन असां एयरपोर्ट ते लथासीं जॾहिं असां हुन ॿुधायोसीं आर्टिस्ट आहियूं हा मुंहिंजे वीज़े ते बि लिखियलु आहे आर्टिस्ट मुंहिंजो फार्म हुन सां भरियल आहे उन वारे में अमेरिका वारे वीज़े में बि हा आर्टिस्ट लिखियलु आहे का रुकावट न आहे का रुकावट न आहे बिल्कुलु आर्टिस्ट जॾहिं ॾिसनि था त पाण पुछंदा आर्टिस्ट हा पोइ तूं ॾेखारिया माण्हुनि खे पंहिंजा शयूं हा पोइ पाण ई ॾिसनि था पाण ॾिसनि ऐं माना वॾो रेस्पेक्ट वॾी आहे रेस्पेक्ट आर्टिस्ट अलाह साईं तव्हांखे वधीक इज़त ॾे बिल्कुलु हिकिड़ो ब्रेक वठंदा ब्रेक खां पोइ कचहरी कंदा अलीगुल गॾु खोड़ सारियूं कचहरियूं गॾियारी आहिनि सारी आहिनि काॾे न वञो रहिजो असां सां गॾु वेलकम बैक टू शो अलीगुल सां कचहरी आहे अलीगुल जो वाक़ई में सच में लाइव थोरो बि करणु चाहियां अलीगुल जी तबियत ठीकु न आहे हा गलो ख़राबु आहे ॾाढो यार अलीगुल खां इंसिस्ट कयो ॾाढो त अलीगुल एतिरो रिगार्ड कयो अलाह साईं हिनखे न इज़त ॾींदो ऐं दिलि अलीगुल वाहिद माण्हू जेको तव्हां सां ॾुखे सुखे वक़्त में कमु अची वेंदो दुआऊं दिलियूं खटंदो ऐं माण्हू दुआऊं ॾींदा आहिनि हुनखे दुआउनि जो बि असरु आहे भलायूं बि कयूं थो इलाही माण्हू बिल्कुुलु सर अलाह सां वॾा करम आहिनि मौला साईं अलीगुल ईअं थियो ज़िंदगी ॿिए जी तकलीफ़ ॾिसी न सघंदा आहियूं यकीन कयो अलीगुल कॾहिं ईअं थियो तव्हां माण्हुनि सां चङायूं कयूं हुजनि तव्हां सां बंदायूं थियूं हुजनि साईं एॾियूं थी वञे जो छा ॿुधाए नथा सघूं यकीन करे माना इलाही ज़िंदगी में वाक़िया वॾी वॾी सभु तमामु वॾियूं तकलीफ़ूं पर ख़बर थी मां इंजॉय कंदो आहियां मां पंहिंजे औलाद खे बि सम्झाईंदो आहियां औलाद सां तव्हांजो रिलेशन कीअं आहे अचां थो मुंहिंजो थोरो इन्हनि टॉपिक ते अचां थो वालदा सां तव्हांजो रिलेशन कीअं रहियो यादि पियो थो वालदा सर मूंखे सफ़ा मां नंढो हुउसि गुज़ारे वई हा मूंखे यादि आहे बिल्कुलु ऐं नंढो हुउसि पोइ माना सम्झ यतीम वारी ज़िंदगी गुज़ारी आहे मुंहिंजे पीउ जी ॿी शादी कई हा ऐं ॿी वालदा जो रिलेशन कीअं हुयो तव्हां सां बर्ताव वग़ैरह उन मुंहिंजे पीउ त ॿी शादी कई पर ॿार ईअं ॼणे जीअं खजी मां ॾोका किरंदा हा बिल्कुलु हा बिल्कुलु ईअं त मुंहिंजो वरी मां त अदाकार हुयुमि माना पैदाइशी ॼण त बॉर्न एक्टर ज़हनी तौरु मूंखे त माना उहो मज़ो ई न पियो अचे त मां चवां त हाणे का शहर जी कुंड हुजे त मां उते रहां हा पर बाबा सां रिलेशन जिते नाना मामा तमामु घणी हाणे ताईं मुंहिंजो वालिद साहिबु आहे ऐं हुनखे सुठो घरु वठी ॾिनो आहे 5 वर्ष ऐं उनजी ख़िदमत मां कंदो रहंदो आहियां सुठे तरीक़े सां पंहिंजी तमामु घणी ख़िदमत पर कम्युनिकेशन जीअं कचहरी थींदी आहे कुझु हाल वाल कुझु रिलेशन माना ॻाल्हियूं ॿोलियूं कुझु रहियूं आहिनि माना कम जूं ॻाल्हियूं हाल वाल त हिन मक़ाम ते पहुतो आहे हीअं कयो आहे या उनजे बारे में ख़ुशी थी आहे या शयूं रिलेशन मतिलबु पीउ जो पुछो त मुंहिंजे पीउ जो हा वालिद साहिबु तव्हांजो तमामु घणियूं असां कचहरियूं अहिड़ियूं कंदा आहियूं असां ज़माने जा हाल वाल माना तक़रीबन ईअं सम्झो त हू हिन वक़्तु रहंदो आहे सिंधी ॻोठ में गुलशन जी साइड बिल्कुलु पोइ जॾहिं ईंदो आहे असांजी कचहरी तमामु वॾियूं माना 5-5 कलाक अच्छा पुराणियूं दौर जूं हाणे वारियूं मुख़्तलिफ़ मिट माइटनि जूं पंहिंजूं ज़माने जूं वॾो मज़ो ईंदो आहे वॾो मज़ो ईंदो हा मोबाइल साइट वॾी कचहरी इहो त मां इहो ॾिसां जीअं मुंहिंजा औलाद बि ॾिसनि औलाद आहे अली जान ॿिया टे सभु ॾिसनि था ॾिसनि था पीउ सां कहिड़ी मोहबत वारो पोइ तव्हांजे औलाद सां तव्हांजो वर्ताव माना औलाद खे तव्हां हिन फील्ड में छो न माना ॾिनो आहे त उहो अचनि एक्टिंग कनि हुन हिन फील्ड में उन्हनि जी मर्ज़ी आहे पर मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे उहो पढ़े थो साइबर सिक्योरिटी साहिबु ॾाढो सुठो थो करे हा हुन में माना यूनिवर्सिटी में ऐं तालीम ते मां हुननि खे इहो चयो मां तव्हां जेको तालीम जो जेको ख़र्चु कयां थो इहा सम्झो तव्हांजी मिल्कियत आहे तव्हांजी मिल्कियत तव्हांखे हिकिड़े क़िस्म जी ज़मीन वठी ॾियां थो पियो हा इहा सुभाणे तव्हां हाणे हिनखे तव्हां बिल्डिंग तव्हांखे ठाहिणी आहे बिल्डिंग ठाहिणी आहे हे तव्हांजो डिग्री आहे हिकिड़ी क़िस्म जी जेकी तव्हांजे लाइ काग़ज़ात आहिनि जाइदाद जा काग़ज़ात मिल्कियत जा ऐं नंढो पुटु बि मुंहिंजो जेको आहे मां चयो उनखे शौक़ु आहे ऐं पंहिंजो एक्टिंग जो मॉडलिंग जो उन वरी स्टाइल बि अहिड़ो आहे थो नंढे जो हा बिल्कुलु आहे ईअं त हा बिल्कुलु एक्साइज़ हिकिड़ो असांखे इम्तियाज़ अहमद अस्सलाम वालेकुम साईं सलाम अलीगुल मलाह खे एक्साइज इंस्पेक्टर इम्तियाज़ अहमद सामटियो एक्साइज ऑफिसर जी जी वालेकुम अस्सलाम मैसेज कयो अथसि मोबाइल ख़ुशि हुजो साईं एक्साइज वारा सभई तक़रीबन असांजा यार दोस्त आहिनि बिल्कुलु हाउ अबाउट अलीगुल तुंहिंजे दोस्तनि सां रिलेशन कीअं रहियो आहे तुंहिंजो दोस्तनि सां कीअं रहियो आहे दोस्तनि सां तुंहिंजो कीअं रहियो आहे उहो रिलेशन कीअं रहियो आहे दोस्ती अलीगुल मलाह कीअं दोस्तनि सां असां तमामु बहितरीनु हलिया आहियूं हिकिड़ो दफ़ो मां ॿुधाईंदुसि हिकिड़े दोस्त सां असां
हिकिड़े दोस्त जे घर जे कब्ज़ो थी वियो। हा माना मुंहिंजो माइट आहे, रिश्तेदार आहे, बिल्कुलु उहो DIG आहे, बिल्कुलु हा उहो हिते लॻल हुयो कराची में, कराची में उन इलाइक़े में जंहिंमें मुंहिंजे दोस्त जे घर ते कब्ज़ो थी वियो। हा दोस्त जे घर ते जॾहिं कब्ज़ो थियो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते भॻासीं, हेॾे होॾे भॻासीं असां। आख़िर इहो थियो जो हुन चयो त जेको आहे हलूं था DI साहिब ॾे। DI साहिब बिल्कुलु DI साहिब ॾिसां वियासीं, असांजो भाई दोस्त आहे असांजो, इहो हिन जे घर ते कब्ज़ो थियो आहे, हीअ आर्टिस्ट आहे, इहो हुन चयो का ॻाल्हि कोन्हे का, कब्ज़ो बि माना अहिड़ी सोचो असांखे इहा इजाज़त न आहे जंहिं इलाइक़े जा काग़ज़ात न हुजनि, उन जॻह ते असां न कंदा आहियूं हुते चढ़ाई। पर तव्हांजे करे हुन SH जो हुकुम कयो, SH असां हुननि जे मथां, हू वरी बाक़ाइदे वॾा ॾोहारी हुजनि, बिल्कुलु बिल्कुलु हा उन्हनि जे मथां SH फायरिंग कई, हुननि बि अंदरों फायरिंग कई। ओहो माना एॾी हो थी वई, फायरिंग वठि वठि आहे, इहो थी वियो। माना SH फ़ोन कई DIG खे, साईं हाणे चओ त मां हिकु हंधि माण्हू खे कल्टी कयां, हुनजे मारणो न आहे, हा जेको मसलो जाइदाद जा काग़ज़ात न आहे, हुनखे डिॼाइणो आहे, मसलो हल करणो आहे बस पाणी छॾींदा उहे। बिल्कुलु तो इन्हनि ॾुखियनि वक़्तनि में हाणे इन में असां जेको आहे वॾो फासी वियासीं, हुननि ख़बर पइजी वई त हिननि माण्हुनि हमिलो करायो आहे पुलिस जो, माना मुंहिंजो नालो बि हुन में अची वियो, उन यार जो बि। आख़िर ईअं थियो जो हिकु दफ़ो असां भॼ डुका, हाणे DI साहिब उहो बदिली थी वियो, एडी ख्वाजा साहिब अची वियो, DIG एडी ख्वाजा साहिब ॾिसां वियासीं, साईं हीअ मसइलो थी वियो आहे, साईं के साहिब जेको आहे हाणे उहो हिते कयो हुयईं, पर उहो अञा नथा छॾनि पिया, हालांकि हमिलो थियो, चए भाऊ उन ग़लती कई, मां न कंदुसि, हे त माना काग़ज़ बि न आहिनि, ग़लति कमु आहे बिल्कुलु। ऐं असांजो हुन त पंहिंजी असांजी ज़ाती तौर मदद कई, हक़ीक़त आहे इहा, हक़ीक़त। बहरहाल हुन असांजो कई, पोइ असां जीअं तीअं माना करे, हा असां जंहिं महिल ॿाहिरि निकितासीं, दोस्त मूंखे उहो मोटरसाइकिल ते खई अची पोयों अची, चई यार मूंखे जेको आहे सो हिकिड़े जेको आहे सो DSP साहिबु चयो, इहो मतिलबु किथे अलीगुल त कब्ज़ो न करायो अथई, मूंखे मां हुनखे चयो मोटरसाइकिल रोक बसि, मूंखे लाहे हिते लाहे बसि, जिते हिते लाहे बसि, मूंखे एॾो ॾुख थियो, मां चयो मां हुनजे करे विड़ियो आहियां ऐं मुंहिंजी जान जो माना ख़तरो आहे, मां लही पियुसि हुते, मां तोसां न हलंदुसि, कीअं न मां चयो न तूं वञ, मां पंध ई रवानो थियुसि, माना दिली तौरु एॾो सदमो थियो, मां बसि उते ई छॾियो हुनखे, गर्मी हुई, मां लही करे बसि ते हली वियुसि घर, माना इहो मूंखे दिली तौरु सदमो थियो। पोइ आख़िरकार ईअं थियो, ज़बरदस्त इहो किसो अथव, पोइ सलाउद्दीन साहिबु विच में आयो, ऐं ॿियो बशीर ख़ान कुरैशी वटि विया, दोस्त असांजा उहे, पर मां न वियुमि उन में उन्हनि धाड़ेलनि खे, उहे धाड़ेल हुया बाक़ाइदा, जिन कब्ज़ो कयो हुयो, वॾा गुंडा हुया, उन्हनि खे घुराईं, बशीर ख़ान चयो उनखे तोखे यादि आहे जॾहिं तूं जेल में हुई, तुंहिंजी अधु ॾाढी अधु मुछ कूड़ी हुयूं, ऐं मां हजम घुराए तुंहिंजी सॼी सिरप कराई हुई, ऐं मां हुनखे जेलर खे बि धमकी ॾिनी हुई, असांजे हुनजी माण्हुनि खे उहो थो करे, तूं चई जेको आहे आर्टिस्ट हिकिड़े मिसकिन जो त उन फैसले में चई साईं कुदरती सोराब हुन सां गॾु वियो, त सोराब खे चई साईं मल्हा साहिबु जेको आहे सो असां ते हमिलो करायो पुलिस जो, ऐं असां जेको आहे हिन ॾे बि असांजो पलांद आहे, हुन चयो ख़तमु आहे मल्हा साहिबु, त सोराब टिजी वियो, चए त हे मल्हा साहिबु साईं मां न आहियां मल्हा, उहो ॿियो आहे, उहो न आयो आहे, मां त सोराब सुबरो आहे, त माना इन हद ताईं उहे मूंखे टारगेट कयूं बीठा हुया, ऐं हुन दोस्त जो वरी मुंहिंजे मथां दोस्ती में ॾुख थींदो आहे, दिली तौरु माना तजुर्बा केतिरा थी ज़िंदगी सिखिया हूंदा, माण्हू मां चयो यार कीअं ॾिस, हालांकि असांखे ख़बर ई न आहे त कब्ज़ा कीअं थींदा आहिनि, छा थींदो, असां त हिकिड़े दोस्त सां हलूं था, दोस्त सां बीठा हो, ठीकु आहे, ॾुखियो सुखे वक़्त में हिकिड़े दोस्त जी माइक भॼी वई, 7 ॿार छॾे वई, उन में असां भॻासीं सोराब मां, भॼ डुका, ऐं उनजी माई भॼी वई, वरी उनजे मुड़ुस खे जेल में विधऊं, थियो ईअं जो हिकिड़ो उहा भॻी पर पाड़े वारी बीबी उहा बि भॻी, 7 ॿार छॾे भॼी वई, त असांजे दोस्त खे जॾहिं ॿधऊं त सोराब मां भॻासीं, 14 ॾींहं पूरा असां अज़ीज़ भट्टी थाणे ते वेंदा हुआसीं, आख़िर में इहो थियो, चए त सही उन माई खणाइण में ॿई इनवाल
सोराब खे चुबा चुब बस बढ़िया वॾो केस लॻल आहे। अच्छा जेको खणी वियो इहा ख़बर पई जेको माण्हू खणी वियो उहो वरी सुमरो हुजे कोई चिकंबा साइड जो त हुननि चयो साईं सुमरो आहे हे ॿई अचनि त हे बि न हलनि। मां चयो सोराब अचो असां अची वियासीं। सोराब मूंखे रोज़ चवंदो अड़े असांजो कहिड़ो किरदारु आहे असां वञूं था ड्रामे जी ॻाल्हि कंदो असांजो हिन ड्रामे में कहिड़ो किरदारु आहे। मां चयो दोस्त आहे फाथल आहे हुनखे छॾाइणो आहे। सत खून बि करे हुनजा माण्हू वारिस थींदा वकील थींदा आहिनि। इहे दोस्ती आहे ईअं थियो आख़िर ईअं थियो जो असांजी जान ईअं छुटी जो उन्हनि ॾे हुननि जेकी जंहिंजी पाड़े वारनि जी माई वई उन्हनि उन्हनि ॾे लेटर मोकिलियो त मां निकाहनामो मोकिलियो त मां केबल वारे सां भॼी वई आहियां केबल वारे सां ऐं मां निकाह कयो आहे ऐं हीअ हुनजो लेटर आहे। पोइ असांजी जान छुटी ऐं पोइ हुन माण्हू खे बि छॾायोसीं। पवणो पवंदो आहे न संगत आहे वास्तो आहे दोस्ती आहे इन करे खोड़ दोस्त हूंदा आहिनि असांखे ईअं चवंदा आहिनि यार फलाणो दोस्त आहे तव्हांजो असांजा पैसा खाई वियो आहे हुन खाई मसला आहे बिल्कुलु ईअं हूंदो आहे। सो असां वटि ॿियो बि कुझु सेगमेंट आहिनि हिकिड़ो पीस ऑफ एडवाइस सेगमेंट आहे। असां तव्हांखे का तस्वीर ॾेखारींदा उनखे का सलाह ॾेई सघो था जेको बि तव्हां सलाह ॾियणु चाहियो। लेट्स इट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट। हाणे ही सलाउद्दीन तुनियो साहब आहे लिविंग लेजेंड आहे अमेज़िंग माण्हू आहे आई लव हिम सो मच। हिनखे का सलाह या कुझु चवणु चाहियो था कोई डेडिकेशन कुझु बि वाट एवर हिन मां छा हीअ त असांजो लेजेंड आहे बिल्कुलु उस्ताद हिन मां सिखंदा आहियूं हा माना अहिड़ी का शइ प्यार में हिनखे का सलाह ॾेई नथी सघिजे वठिजनि हा ॾियण वारो माण्हू आहे बिल्कुलु। नेक्स्ट हा भले हैदर खे त कुझु चओ दिलि जी ॻाल्हि जेका न चई सघियो आहे कॾहिं दिलि जी ॻाल्हि चई सघिजे थी ऐं छा बि को सलाह अहिड़ी का मशवरो हैदर खे छा चवणु चाहींदो गुलमला। हे हैदर जेको आहे न ही जज़्बाती बि थी वेंदो आहे कॾहिं हा कॾहिं कॾहिं जज़्बाती बि इलाही थी वेंदो ॾाढो थी वेंदो आहे न थियणु घुरिजे उहो न थियणु घुरिजे सोचे जज़्बात में पंहिंजो नुक़सानु बि करे वेंदो आहे बिल्कुलु ॿिए खे न ॾींदो आहे नुक़सानु पर पंहिंजो थी वेंदो अथव जज़्बात में बिल्कुलु इहे हिन में आहे थोरी बिल्कुलु। नेक्स्ट सोराब सुमरो हिनखे छा सलाह ॾींदा ज़िंदगी में वॾे में वॾो टाइम तव्हां हिन सोराब सुमरे सां गुज़ारियो आहे। हीउ वॾो लेजेंड माण्हू आहे वॾो लेजेंड माण्हू आहे हिन माना मां हिनखे जीअं खयो आहे हिन मूंखे खयो बिल्कुलु ईअं आहे माना मां हिन मां सिखियुमि हिन मूंखां सिखियो असां हिक ॿिए मां सिखिया आहियूं बिल्कुलु कमु असां माण्हू पसंदि बि कंदा आहिनि जोड़ी में। हिन में वरी हिकिड़ी ॿी आदत अहिड़ी आहे हिकिड़ी उहा जेकी हिनखे कढणु घुरिजे उहा कीअं आहे जीअं हाणे मां ख़राबु आहे न हा मूंखे सॼनि जे साम्हूं चवंदो हीउ ख़राबु आहे हे न ईअं कयो हिन ईअं कयो आहे ऐं हिन में असां कई दफ़ा माना फाथासीं ऐं विड़ियो बि सही बाबा ईअं न चइबो आहे न चइबो आहे जहिड़ा बि थिया हिकिड़े खे कढी वञिबो आहे ॿाहिरि कचहरी मां कचहरी वारा 2 मिंट अच सभिनी जे साम्हूं जे करे चवंदे त पोइ त माना किसो ख़राबु तुंहिंजो बि कमु ख़राबु थी वियो हो त ज़लील थी वियो बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं इहे ॻाल्हियूं महिरबानी करे हाणे अकेले बि सम्झाईंदा अकेले महिरबानी कर अकेले बि सम्झाए। नेक्स्ट वाहिद रज़ा तमामु असांजो महबूब माण्हू आहे हिन वक़्तु हिन सां तमामु वॾो सानिया थियल बिल्कुलु हा हिन जो नौजवान पुटु बि गुज़ारे बिल्कुलु ऐं हीअ असांजे बचपन जो दोस्त आहे तमामु। वाहिद रज़ा चयो मुंहिंजे शो में इन ई कुर्सी ते वेही करे मूंखे चयईं त मां अली गुलमला खे पैसा ॾिना चयोमांसि तूं वञ हुते बिल्कुलु बिल्कुलु वाहिद रज़ा त मुंहिंजी तमामु वॾी ख़िदमत कई आहे छो जो मां त जीअं ॿुधायो न त असांजे पंहिंजे कंदुकोट शहर में वाहिद रज़ा मुंहिंजो वरी सेकेंड सहारो रहियो जॾहिं असां अदाकारी असांजी हिकिड़ी तंज़ीम हूंदी हुई बिल्कुलु ऑफिस में रहंदा हुआसीं त पोइ मां तक़रीबन वाहिद वटि रहणु वेंदो हुउसि। ऐं वाहिद इहा ॻाल्हि कई त मां अली गुल खे चयो त तूं मां नथो हली सघां बिल्कुलु बिल्कुलु पैसा तोखे ॾियां थो पैसा ई ॿुधायो 18,000 12,000 रुपया मां ॾिना त तूं कराची वञ फ़िलहाल कमु कर सेटिंग कर पोइ मां ऐं मूंखे अली गुल चई घुराए पोइ मां न वियुसि ईअं ई आई बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहिनि बिल्कुलु। नेक्स्ट ऐं वाहिद रज़ा आयो बि वरी मुंहिंजे करे हिते तव्हांजे करे आयो बिल्कुलु इहो ॿुधाए हे नओं 9 जो नओं फ़नकार आहे हिनखे छा चवणु चाहींदा हिनखे का हिदायत न न हे बहितरीनु ज़बरदस्त माण्हू आहे इहे हिदायत हाणे हिनखे छा कजे बसि हे बि थोरो तकिड़ो आहे लाइन मैटर में किरदारु पंहिंजो करे थो न जेको उहो बहितरीनु बहितर हा उन किरदार में हे ॿिया किरदार करण जी कोशिशि करे थो उहो न करे उहो हुन में फेल थो वञे हिन जो उहो किरदारु आहे न छो जो माण्हू हिकिड़े किरदार सां सुञातो वेंदो बिल्कुलु हिकिड़ा माण्हू ईअं हूंदा आहिनि त खोड़ किरदार हुन ते ठहंदा आहिनि मुख़्तलिफ़ किरदारु कंदो आहे मज़ो ईंदो आहे ईअं हे हिन जो किरदारु जेको फज़ीलत बेगम आहे उहो कमाल आहे कमाल
ऐं मां इहा सलाह ॾींदोमांसि, मां हुजत बि कंदो आहियां त थोरी तकड़ न कर, जज़्बाती न थी ऐं थोरो रिलैक्स थी। हिते 20 साल थिया आहिनि माण्हुनि खे महिनतूं कयूं आहिनि ऐं टाइम लॻंदो आहे। मां हिनखे चवंदो, पाण बि चवां थो, ऐं तव्हां चओसि न चओसि। नेक्स्ट, ऐं मूंखे ख़बर आहे फ़ोन बि कंदो, अदा हाणे तुंहिंजी हिन सां दोस्ती वधीक थी वई आहे, माण्हू चवनि था त तूं सोराब सोमरे सां दोस्ती घटि करे असगर कुरेशी सां तुंहिंजी वधीक दोस्ती थी आहे। न, इहो ईअं थियो आहे कुदरती, जो मूंखे हिन माना उर्दू प्रोजेक्ट खां पोइ जो हिनखे माण्हू सुञाणींदा आहिनि, हीउ तमामु घणो हिन कमु वॾो फेमस आहे। हा, फेमस आहे। मुंहिंजो जेको राब्तो आहे, जेके माण्हू मूंसां करणु चाहींदा आहिनि, हिन सां कॉन्टेक्ट कंदा आहिनि, यार अली भाई का नंबर चाहिए, अली नंबर है, और अली भाई आप भी शो में है, अली भाई भी है। हाणे लाहौर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मुल्कनि में घणो असां कमु कयो आहे, कंपनियुनि जा इश्तिहार जेके असांखे मिलंदा आहिनि, बिल्कुलु उहे तक़रीबन कठा ई मिलंदा आहिनि। बिल्कुलु। हा, पोइ असां जुगाड़ कंदा आहियूं, सोराब बि गॾु हणंदा आहियूं। हाणे जीअं असांजा उहो त इन करे कंदा, सोराब नाराज़ थी वेंदो। हा, मां चवंदो आहियां यार जो या त गॾु हुजणु ज़रूरी आहे। मां बि सफ़र कयो आहे, सोराब में बर्दाश्त आहे। बहरहाल ॾाढो बहितरीनु, कुझु सलाह ॾियणु चाहींदे हिनखे? हे बहितरीनु मौलाई माण्हू, भलो माण्हू, ॾाढो भलो माण्हू, ॾाढो भलो माण्हू। चवंदा आहिनि त रब दे बंदिया रब दे अॻूं नीवा होके चल। पंजाब जो शाइर मोहम्मद बशीर जो आहे, मियां मोहम्मद बशीर जो, त रब दे बंदिया रब दे अॻूं नीवा होके चल। निवड़त जेकी तव्हां आहिनि, फ़क़ीर टाइप माण्हू आहे। बिल्कुलु ईअं असां बि फ़क़ीर आहियूं, वॾो फ़क़ीर, असां बाक़ाइदे मूंखे ख़बर आहे, असां सूफ़ी आहियूं, बिल्कुलु ख़बर आहे, ऐं असां इज़त कंदा आहियूं सभिनी जी। इहा हक़ीक़त, हिन में को बि शक न, अलाह से तव्हांखे इज़त ॾे। असां कंहिंखे किरंदे बि ॾिसंदा आहियूं, ॾुख थींदो आहे वॾे माण्हू खे बि, यार हेॾी स्टेट थियो, अॼु हे हीअं थियो आहे, असांखे ॾुख थींदो आहे, दिली तोड़े कीअं गुज़ारो कंदो। बिल्कुलु यकीन करे, बिल्कुलु मूंखे ख़बर आहे, गोड़ा निकिरी वेंदा, मूंखे पर्सनली ख़बर आहे। मौलाई माण्हू असां वांगुरु न, तमामु वॾी अलाह से हिन इज़त कई आहे। अयूब गाद साहिबु तमामु वॾो हिकु लेजेंड माण्हू आहे यार, हिन उहो असांखे वॾो सिखण लाइ मिलंदो आहे। हीउ उहो फ़क़ीर माण्हू आहे, हीउ राइटर बि रहियो आहे PTV ते, हिन असांजे ड्रामे में बि कमु कयो आहे, पाण कैमरामैन, पर हिन जेकी डायरेक्शन कई, हिन पंहिंजी असांजी थोरी सिंधी मीडिया खे, हिन जेके कमु कयो न असांजी सिंधी मीडिया जे लाइ, उहो अहिड़ो कमु कयो एवरग्रीन, जेको माना वॾे इदारनि लाइ कमु कबो आहे। बिल्कुलु। हा, हिन माण्हू में बि वॾी क्वालिटी आहे। अॼु ताईं हिन असांखे ॼट ॾेखारण जी कोशिशि न कई आहे। बिल्कुलु। हा, नेक्स्ट, वाह यार, ही माना मामा लालू छो न वॾे सिनेमा ते हुजणु खपे, न वॾो आर्टिस्ट आहे। न, ही ऑलरेडी हुयो, ही ऑलरेडी डायरेक्टर, राइटर, हिन थिएटर जो वॾो कमाल जो राइटर हुयो, हिन में को बि शक न आहे। ऐं ही एक्टर बेसिकली न हुयो, असांजे उस्तादनि मां आहे। ही राइटर, डायरेक्टर ऐं फिल्मनि जो बि, सिनेमा स्कोप फिल्मनि जो बि असिस्टेंट डायरेक्टर रहियो आहे साईं असद शाह वारनि सां। हीउ वॾो टैलेंटेड माण्हू। हीउ जेको मामा लालू जेको थियो, इहो हादसाती तौर ते, बेसिकली एक्टर त हुयो न, बिल्कुलु न, बिल्कुलु, ऐं उन में लॻी वियो त बसि अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी, मौला साईं। असां मामा लालू जो उहो दौरु ॾिठो आहे जॾहिं केटिरिन जी सेलिब्रेटिंग लाइफ थींदी हुई, रेंजर हिनखे रेंजर प्रोटोकॉल ॾींदी, एतिरो माण्हू जेके आहिनि हिनखे चरिया हूंदा। हा, हालांकि उन दौर में सोशल मीडिया बि न हुई। बिल्कुलु वॾी ॻाल्हि आहे, इहो वॾो मक़बूल आहे इहो। नेक्स्ट, असद कुरैशी साहब। असद कुरैशी साहब साईं माना तमामु वॾो लेजेंड माण्हू आहे। हिन बि असांजी सिंधी मीडिया में नवाण ॾिनी। हिन पंहिंजो हिकिड़ो पंहिंजो कमु हुयो, हिन जो जेको फिल्मी कमु हो, हिन पंहिंजो उहो कमु ॾिनो। पर असद कुरैशी साहब जी एक्टिंग में हिकिड़ी हीअ अलॻि आहे न, मुनफ़रिद एक्टिंग आहे, हिकिड़ो ही करे सघे थो। पर पोयण माण्हू जेको हिनखे फॉलो कयो न, उहो वरी झटके में हलिया विया, झटके में ग़लति ट्रेंड में करे विया। बिल्कुलु। हुन वरी सॼो वरी पंजाबी फिल्मनि खे खयां पोयां। बिल्कुलु बिल्कुलु। ड्रामो बि ईअं कयूं त फिल्म बि ईअं कयूं। बिल्कुलु। असद कुरैशी साहब जी फिल्म तव्हां जेको हिते कयईं बेड़ा दरिया पार, ऐं उनखां पोइ वरी ॿी कयईं सिंधु जो कसम हिकिड़ी फिल्म कयईं। बिल्कुलु। ऐं इन्हनि तमामु वॾी मयारी कम कया, या ड्रामे में बि हिन पंहिंजो स्टाइल हो। पोयनि जो हिनखे जो वरितो त उहो ग़लति तरीक़े सां हुन चयो त बसि ईअं असांखे हाणे झटको कमु करिणो आहे, ईअं कमु करिणो आहे, ईअं न थियो। हा बिल्कुलु। हिन जे कम खे ख़राबु करे आहे। बिल्कुलु। नेक्स्ट, सजा सुहाग। हीअ यार वॾो महबूब माण्हू अथई, महबूब माण्हू। हा, हिन सां असांजो माना फस्ट डे खां माना केटीएन जे अचण खां हिन सां असांजी मोहबत नंढड़ो हो सफ़ा। पहिरें ॾींहुं मूंखे इक़बाल साईद साहब मोकिलियो त हसन स्क्वायर जे हिकिड़ो होटल हुयो, चई हिते ईंदो नौजवान छोकिरो थी, हुनखे वटि त पोइ असां गुलशन नदी हलंदासीं। ड्रामो थिए पियो हुन दौर में,
रहमत साहब जो लिखियलु हो पहिरियों ड्रामो जंहिंमें सजा सुहा खे खयो मुनीर पठाण वारा हुया असां मां बि हुयुमि उते मुलाक़ात थी पोइ मां हुनखे पुछां पियो नओं आहे काथों जो आहे चए दादू जो आहे नेक्स्ट मोहबतूं रहियूं आहिनि अञा ताईं अञा ताईं मोहबतूं क़ाइमु आहिनि अली रज़ा खटपर यार ही बि वॾो आर्टिस्ट हो अलाए छो बहितरीनु माण्हू ॾाढो तमामु घणो अलाए छो असां वटि उन स्टाइल जा वरी ड्रामा न ठहिया ड्रामा उन स्टाइल जा ड्रामा तॾहिं पंहिंजो इहे असांजा माण्हू रहिजी विया पोइ हिते बिल्कुलु छो जो ड्रामा सभु विया ॿारियाड़ी में हले हा बिल्कुलु ॿारियाड़ी में ड्रामे जो मयार न रहियो न रहियो हुननि ड्रामे खे ईअं ॾेखारियो त सिंधी माण्हू ई आहे बिल्कुलु सिंधी माण्हू मज़हर बि आहे हा सिंधी माण्हू जज बि आहे बिल्कुलु इहा सिंधी माण्हू भुटो साहब बि आहे बिल्कुलु सिंधी माण्हू वकील बि आहिनि हक़ीक़त उहो हुननि न ॾेखारियो बिल्कुलु नेक्स्ट वाओ ही बि ईसानी साहब आहे न मोहम्मद अली साणी साहब ईसानी साहब बि ॾाढो वर्सटाइल आर्टिस्ट लाइवली बहितरीनु आहे ऐं हीअ वरी माना एक्स्ट्रा जज़्बाती आहे ॾाढो हा 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 थी वेंदो आहे कॾहिं कॾहिं मोहबत ॾींदो आहे असांखे मोहबत ॾियण वारो माण्हू प्यारु ॾींदो आहे पर हीअ जेको मथो खाईंदो आहे न त माण्हू चवंदा आहिनि थोरो यार घटि करो घटि कर नेक्स्ट वही दकड़ो ॾाढी जॾहिं बर्दाश्त खानसा खान वॾी हुजंदा तमामु वॾी बर्दाश्त आहे वॾी बर्दाश्त पर हिकिड़ो दफ़ो असां सां वॾो काड़जी वियो ॾाढो छा थिए तमामु वॾो राति जो 2 बजे हिन 2 खां 3 बजे हिन असांखे तक़रीबन सॼे संगत सॼी खे फोनूं कई माना फोनूं कई पर एॾियूं वॾा एॾा लफ़्ज़ कढे जेके ॿुधाइण जहिड़ा न हा बिल्कुलु ॿुधाइण पोइ हिकिड़ो हालांकि उहे जॾहिं तव्हां सां मोहबत कयूं पिया ईअं ओॾी महिल सही हुयो हा हा ठीकु आहे सम्झां थो पोइ हिन वॾो कयो कयो पर बहितरीनु माण्हू आहे सुठो माण्हू आहे बर्दाश्त वॾी पर जेको आहे न माण्हू होश में रहे हा होश में रहण सां इहो आहे जो पंहिंजे पराए जी सुञाणप थिए थी बिल्कुलु नेक्स्ट ओ तुफ़ैल त वॾी ॻाल्हि आहे मां त ॿुधायां मूंखे जीअं माण्हू खोड़ ऑर्गेनाइज़र हूंदा आहिनि यार असांजी शादी आहे असांजो प्रोग्राम आहे माण्हू ॿुधाए कहिड़ा खणजनि हा उन में मां हुननि खे ॿुधाईंदो कॉमेडी में असगर खोसो सिंगर मेल में तुफ़ैल ख़ान सां फीमेल हुजे छो सनम वारो त अगरि बजट हुनजो न आहे त पोइ मां फरज़ाना बार ॿुधाईंदो आहियां ऐं या वरी जेको आहे सो ॿी का आर्टिस्ट ॿुधाईंदो मूंखे माना मुंहिंजी फेवरेट माण्हू मां स्टेज चढ़ंदो आहे त छा त स्टेज आहे छा त छो जो मां हुनखे ॿुधाईंदो आहे त हे तुंहिंजे सॼे कम खे पटींदो ईअं ई आहे सॼो कमु पटंदो आहे ईअं नेक्स्ट आहे नजफ़ ही वॾो महबूब माठिनो माण्हू आहे ॾाढो ज़बरदस्त बिल्कुलु इहा हक़ीक़त नजफ़ बि ॾाढो माठिनो मोहबत करण वारो हा ॾाढो ज़बरदस्त माण्हू आहे ॾाढी मोहबत रही आहे नजफ़ जी हिन में वीचारे बर्दाश्त बि ॾाढी बर्दाश्त ऐं पंहिंजे कम वॾो कमु आहे हिन जो वॾो कमु आहे ही माना पहिरियों जेकम बाजू माण्हू जेको ही नौजवान सुहिणो हूंदो ही नवाणा दी ड्रम ते ॻाईंदो पहिरियों सिंधी छोकिरो बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे को बि शक न आहे नेक्स्ट ही अज़ीज़ भुट्टो साहब ही पंहिंजो माशाल्लाह डायरेक्शन बि न कई पर माना ॼण मज़ो न कयईं अज़ीज़ साहब माफ़ी नेक्स्ट डायरेक्शन में मज़ो न कयईं नेक्स्ट दा ओ मुनव्वर वैसर साहब ऐं ही त साईं महबूब ही फ़क़ीर दरवेश मां जेको असां ॾिसंदा हुआसीं पंहिंजो साईं असांजो सकाफ़त जो डायरेक्टर रहियो हुयो साईं अलीम साहब न पहिरियां जेको अच्छा वार हूंदा हुनजा मंज़ूर पोइ मां उहो साईं खे लक़ब ॾींदो आहियां सूफ़ी माण्हू आहे ऐं एॾो वॾो माण्हू थी जॾहिं रक़्स कंदो आहे झूमंदो आहे जॾहिं त मूंखे आर्टिस्ट जी सपोर्ट करण वारो डाउन टू अर्थ माण्हू बिल्कुलु मिर्ज़ा साहब अच्छा मुंहिंजी मुलाक़ात न मिर्ज़ा साहब गुज़ारियो तव्हां नंढो आहे बिल्कुलु नेक्स्ट अच्छा लॻे थो ओहो नजमा काविश एवरग्रीन नजमा काविश साहब आहे माशाल्लाह तमामु वॾी एवरग्रीन हिन जा असां ड्रामा हिन जा वॾा परस्तार रहियासीं मौला साईं उहा ॾींहं ॾेखारिया जॾहिं हिन सां कम बि कयोसीं ज़बरदस्त बिल्कुलु नेक्स्ट ओ माय गॉड माय फेवरेट ऑल टाइम माय फेवरेट रियाना ओ माय रियाना तबस्सुम वॾी अदा रियाना तबस्सुम साईं हिनखे सिंधी एक्टर जी मुस्तफ़ा कुरैशी चवंदा छो जो ही स्क्रिप्ट वॾो यादि कंदी हुई एक्टर बि कमाल जी हुई ख़तरनाक वॾी हिन स्क्रिप्ट वॾो यादि हूंदो हुयो बिल्कुलु को बि शक न आहे साईं सिंधी जी माना मुस्तफ़ा कुरैशी चवंदा छो स्क्रिप्ट यादि कंदो न उहो इहा को बि मां हिनखे शबाना आज़मी सम्झंदो आहियां सिंधी जी नेक्स्ट रूबी अली सर खां रूबी सां मुलाक़ात तव्हां दुबई में हमेशह मिलंदा
रूबी साईं तमामु वॾी क्लास जी एक्टर हुई, तमामु वॾी एक्टर, हिन तमामु वॾा ॾुखिया ॾींहं बि ॾिठा ऐं माना विच में वरी ही वॾो जज़्बाती जेको कमु कया आहिनि उन में थोरो हिनजी शोहरत खे थोरो धकु रसियो। हाणे ठीकु न त हिन जेकी प्रोग्राम कया, हिन जेके ड्रामा कया, हिन जी एक्टिंग ख़तरनाक, हिन जी हिन वक़्तु वरी पाण खे सही संभाले माण्हू इंसानु ग़लतियूं कंदो आहे वरी हुन मां सिखंदो आहे। नेक्स्ट, अड़े हिन ॿिन्ही लाइ छा चवणु चाहींदे? हो दुरे पेशा ऐं उहा तमामु साईं, ही तमामु हिन वक़्तु वॾे मक़ाम ते विया आहिनि। हिन जो ड्रामो हिननि खे एॾो मक़ाम ॾेई वियो, माना हीउ जेको साल पूरो रहियो न, इहो हिननि जो रहियो। बिल्कुलु, ड्रामे में माण्हू केतिरा पैसा न मिलंदा आहिनि, सही, जेका शोहरत मिलंदी आहे, शोहरत मिलंदी आहे, उन मां वरी तव्हांखे कमर्शियल हिन वक़्तु ॿई किरोड़ खां मथे वठंदा आहिनि, हिकु हिकु अच्छा किरोड़ खां मथे वठंदा आहिनि। बिल्कुलु, इहा हक़ीक़त कोई बि न। अच्छा अलिगुल, माना हेॾी एक्टिंग, तव्हां एक्टिंग जा छॾ, इन पार्ट खे ज़रिए तुंहिंजी ॾाढी न्याज़ निवड़त आहे, मोहबत आहे, एक्टर तूं वॾो क्लास छॾियो आहे। हिननि एक्टर ऐं असांजी एक्टिंग में कहिड़ो फ़र्क़ु आहे जो तूं फील कयो यार हे त कहिड़ो फ़र्क़ु आहे? एक्टर असां वटि बि ओड़े क़िस्म जा आहिनि, लेकिन असां वटि उहो कमु न रहियो आहे, कमु न रहियो आहे। तव्हां सिंधी टीवी जा जेके पंहिंजो हिन ते PTV जा जेके सिंधी ड्रामा हुया, उहे ई त लेजेंड आहिनि न। इहे शफ़ी अहमद शाह किथां आयो, गुलाब चांडियो किथां आयो, सलाउद्दीन साहब, मंज़ूर मुराद साहब, इहे नूर मोहम्मद लाशारी, महमूद सिद्दीकी, ऐं इहे सभु उहे माण्हू आहिनि, यूसुफ अली जेके तमामु वॾा लेजेंड, हा, फरीद नवाज़ बलोच साहब, बिल्कुलु, मंज़ूर कुरैशी साहब वारा, उहे माण्हू आहिनि न। सिंधी एक्टर में आहे एक्टिंग जो मयार साॻियो ई आहे, पर असां वटि रिसोर्सिस हा उहे ख़तमु थी विया। अच्छा, मौक़ो कंहिं कंहिंखे थो मिले, कंहिंखे थो मिले मौक़ो जॾहिं ॾियनि था कंहिंखे, फहद साहिब खे मौक़ो मिलियो, उहो पंहिंजो कमु ॾेखारे पियो, पंहिंजे यासर शोर खे मौक़ो मिलियो आहे, साईं यासर नवाज़ साहिब खे मौक़ो मिलियो, इन्हनि पंहिंजो कमु उन्हनि ॾेखारियो आहे। खोड़ माण्हू आहिनि ॿिया बि, खोड़ असांजे सनम बलूच साहिबा खे मौक़ो मिलियो, उन कमु ॾेखारियो, ऐं पंहिंजो समरीन साहिबा करे पई वॾो कमु था कनि। मौक़े जी आहे, एक्टर साॻा ई आहिनि, एक्टर उनमें जज़्बो, एक्टिंग जेके एक्टिंग वारा ड्रामे वारा आहिनि, जज़्बो साॻियो ई आहे, लेकिन उन माहौल आहे, कमरी सफ़ा रिलैक्स थी। अलीगुल मल्हाह आहे, अलीगुल मल्हाह खे तूं कहिड़ी हिदायत करणु चाहींदे, कहिड़ी सलाह ॾियणु चाहींदे? अलीगुल मल्हाह खे छा चवां, बसि इहो ई आहे त बसि हाणे कंहिंजी दिलि न ॾुखे असां मां। अली मुल्ला खे इहो चवंदुसि त मां कंहिंजी दिलि न ॾुखे, हा, छो जो दुनिया फानी आहे, हर कंहिंखे हितां वञिणो आहे। बिल्कुलु, न त ॻाल्हायूं था। हाणे पंहिंजो पाण खे सलाह इहा ॾींदो त बसि कंहिं दिलि न ॾुकाए। मज़र सिटार का ॾियणु चाहींदे एडवाइस? मज़र सिटार यकीन कयो न, मज़र सिटार हिकिड़ो वॾो फ़क़ीर माण्हू आहे, मां दिली तौरु चवंदो आहियां। असां पाण में बि थोरा हैदर वारा वेंदा आहियूं, यार बहितरीनु माण्हू आहे वीचारो, पंहिंजी स्ट्रगल करे पियो, हिन वक़्तु बि स्ट्रगल, कमु हालांकि तुंहिंजो घणो आहे, वॾो कमु आहे तुंहिंजो, वॾो कमु आहे। जीअं त जेको तूं कमु करे थो पियो, या असां जेको पंहिंजी मीडिया में कमु कंदा आहियूं, असांखे उते मिलणु घुरिजनि, बिल्कुलु, बजट जे हिसाब सां, बिल्कुलु ईअं ई असांखे उहे असांजूं सहूलियतूं न आहिनि, बिल्कुलु, तॾहिं असांजी एक्टिंग में, असांजे कम में उहो निखार न आहे, बिल्कुलु। इन जे लाइ हुननि जे कम में निखार इहो आहे त तव्हांजूं कैमराऊं, तव्हांजा रिसोर्सिस, तव्हांजा स्टूडियो, तव्हांजा उहे सहूलियतूं, बिल्कुलु, बिल्कुलु। अच्छा अलीगुल, हाणे पाणी पी वठो न। अलीगुल सां असां हाणे प्रोग्राम जे आख़िरी हिसे में आहियूं, ब्रेक वठिणो आहे। हलो हिकिड़ो ब्रेक वठो, ब्रेक खां पोइ अचूं था गाॾी ते मंजूर सां गॾु। वेलकम बैक वीअर, वेलकम बैक टू जो शो में। अॼु प्रोग्राम जे लास्ट हिसे में बचाऊं अलीगुल सां कोशिशि कंदासीं दिलि वारो, जेको 5-7 मिंट आहिनि उहो सफ़ा दिलि वारो कचहरी कंदासीं, हल कंदासीं।
अलीगुल उम्मीद कयां थो बसि मूंखे आख़िरी जेको ऐं ख़ुशी जी ख़बर बि आहे त ॿुधण में आयो आहे पाण जेसिताईं कंफर्म कयूं त को नोटिफिकेशन जारी थी वियो आहे पाणीअ जो मसइलो केनाल वारो तमामु वॾी असांजी ख़ुशी जी ख़ुशी जी ख़बर असांजे लाइ इहा ख़बर आहे त क़ौम मुतहद थी वई आहे माशाल्लाह बिल्कुलु हिते कंहिं पार्टी जो कुझु न हुयो सभिनी जो किरदारु ऐं सभु माण्हू पाण मुरादो बिल्कुलु जिन माण्हुनि जेको आहे सो इहो वाक़ई वॾी असां पंहिंजी त उमिरि में न ॾिठो आहे जो एतिरा माण्हू मुतहद थिया हुजनि इन मामले ते ऐं तव्हां में इहा बि आहे त हमेशह माण्हुनि सां सोशल बि कमु कंदा हुओ कुझु माण्हुनि सां ॾुख सुख में बीहंदा हुओ इहा बि ख़बर आहे जी 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 बिल्कुलु अलीगुल हाणे असां 5-7 मिंट बचा आहिनि ऐं मां चाहियां थो अलीगुल असांखे कुझु दिली हालवाल ॾेई वञे अलीगुल माना तोखे माण्हुनि जी ख़बर पवंदी आहे न यार मूंखे सफ़ा न पवंदी आहे माण्हुनि जी ख़बर यकीन करे त मूंखे त हाणे त माना ॿिया माण्हू ॿुधाईंदा आहिनि बाबा हीअ शइ हीअं यार तूं हे ईअं करे थो न हे ईअं थी वई ईअं थींदो आहे माना मूंखे जवाबु जल्दी ॾींदो वञे अलीगुल कननि जो कचो आहे न कननि जो कचो न आहियां मां ईअं चवंदो आहे हिन को इहा ॻाल्हि निकिरी वेंदी ख़ैरु आहे ख़ैरु आहे। ॻाल्हि ई कोन्हे मूंखे इवन घर जा मामला हूंदा आहिनि ॿारनि जा आहे या दोस्तनि यारनि में थींदा जेके आहिनि मसइला ख़ैरु आहे थी वियो बसि ख़ैरु आहे थी वियो तव्हां माना माफ़ु करण वारो फिलहाल ईअं चयो फिलहाल हे ॻाल्हियूं ॾिनियूं कॾहिं ईअं थियो अलीगुल जज़्बाती तमामु तुंहिंजे कंहिं वेझे रिश्ते वारे दोस्त तुंहिंजे लाइ बुराई कई हुजे गिला कई हुजे ऐं तूं हुनखे हथनि सां अखियुनि सां पकतो हुजे ऐं कॾहिं पर तूं हुनखे चयो छॾ बसि ख़ैरु आहे थियो बर्दाश्त कयो थी शयूं हा बिल्कुलु माना मां ईअं पुछां लेकिन ज़िंदगीअ में अलीगुल ॾुख ॾिठा दुख अहिड़ा जो सही जी चवंदा आहिनि हज़ारों ख़्वाहिश ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकिले दुख एतिरा जो ॻाल्हाइजे त हर जुमिले ते ॻोड़ा निकिरनि ऐं ॻोड़ा रुनो आहे इलाही दफ़ा रुना एतिरा जो असां हाणे हुन आदी थी चुका आहियूं जेको प्यार सां बि हथु घुमाए त ॻोड़ा वेही ईंदा आहिनि त यार हिन प्यारु ॾिनो इहो बि इहो हक़ीक़त आहे असांखे माण्हू जेके मोहबतूं ॾींदा आहिनि त असां एॾी मोहबत ॾींदा आहिनि त रोईंदा आहियूं असां यार मौला करम करे छॾे या तुंहिंजो असांजे मथां असां त ज़िंदगी भर तकलीफ़ ॾिठियूंसीं अलीगुल खे दोस्त मिलिया सुठा दोस्त ख़बर थी छा आहे दोस्त नई बुखारी जो मूंखे उहो जुमिलो यादि ईंदो आहे दोस्त तव्हां उनखे सम्झो जेको तव्हांखे दौलत त नथो ॾिए पर तव्हां सां गॾु आहे वेठा हो तव्हांखे सारो आहे त हीउ माण्हू बसि आहे आहे बसि हीउ माना गॾु आहे त मूंखे परवाह न आहे परवाह न आहे ज़रूरु न आहे त उहो पैसा ॾे मिल्कियत ॾे न न उहो त सम्झो तव्हांजे पाण उथी करे विढ़े इहे दोस्त असांजा आहिनि खोड़नि माना सुठा दोस्त मिलिया हा दूसरा दोस्त आहिनि माशाल्लाह कॾहिं ईअं थियो त जंहिं मां उमेद अच्छा हिकिड़ी मां ॿुधायां ॿुधाए इहे दोस्तनि ते आयो हिकिड़ो मूंखां इंसान ग़लती जो घर आहे हिकिड़ो मूंखे अहिड़ो हिकिड़ी ग़लती थी वई माण्हू जंहिंमें गुनाहगार पाण खे महसूसु कंदो आहे हीअ मूंखां थी वई आहे यार दोस्तो मूंसां हाणे गॾिजो त इहा मां जान इतराफ़ कयां थो पर हिनखे जान छॾाइजे ऐं सभई दोस्त भॼी विया पर हुन में मां हैदर कादरी खे सलाम कंदुसि इहो मूं ॾे आयो मूंखे चई हुकुम करिणो छा आहे ऐं मां हुन महिल रोई ॾिनो मां चयो तोखे सलाम आहे तूं आहे सभु छॾे आया हिन वक़्तु हा ऐं को बीहण लाइ तयारु न हो मूंसां तव्हांखे लॻे थो तव्हांजी कामयाबी ते खोड़ सारा माण्हू ख़ुशि न हूंदा अलाह साईं हुननि खे ख़ुशि कंदो मौला साईं हुननि खे बि ॾींदो असां त इहा ई दुआ घुरी करे सुम्हंदा आहियूं त मुंहिंजा मौला पूरी काइनात ॾे ख़ैरु कजांइ शाह लतीफ़ जी चवाणी तव्हां जॾहिं ॿिए जो ख़ैरु घुरंदव न अलाह साईं पंहिंजो पाण तव्हांजे मथां रहम कंदो तव्हां खां नाजाइज़ थियूं आहिनि माण्हुनि सां ईअं कॾहिं तव्हांखे इंसान आहे ख़बर नथी पए थींदियूं हूंदियूं महसूसु थियूं हूंदियूं यार बिल्कुलु हा की ॼाणी वणी बिल्कुलु न कई हूंदी त कंहिंखे त हिनखे नुक़सानु पुॼाइजे अक्सर करे माना जीअं अलीजान जी वालदा आहे हयात आहे अलाह साईं हुनजी वालदा खे हयाती ॾे उहो कॾहिं परेशान थींदो आहे त वालदा ॾे वेंदो आहे तव्हां कॾहिं पंहिंजी वालदा खे मिस कयो आहे त काश मुंहिंजी माउ जीअरी हुजे हा मां मिलां सां ॾेखारियां सां ॿुधायां सां त मां एतिरो हिकु दफ़ो मां एॾो रुनो मूंखे एवॉर्ड मिलियो हुयो नेशनल एवॉर्ड PTV जो ओॾी महिल मां ॾाढो रुनो मां चयो काश अॼु अम्मा हुजे हा मां नंढो हूंदुमि पोइ अम्मा मुंहिंजी जेको आहे न थोरो मां चङो समझदार थियुमि मां फौत थी वई
पोइ मां ॻाईंदो हुउसि माना ईअं जीअं एक्टिंग जो शौक़ु शुरू हा खां बिल्कुलु थियो सम्झी आहे। बिल्कुलु पोइ माना मुंहिंजी मां चवंदी त हीअ जेको आहे सो वॾो फ़नकार थींदो जलाल चांडे वांगुरु। हा ऐं बसि मां चयो उहो हुजे हा त उहो मूंखे अवॉर्ड मिलियो ऐं नदीम बेग साहिब जे हथां मिलियो बिल्कुलु इहो बिल्कुलु ऐं उहा हुजे हुनखे वॾी ख़ुशी थी आहे त मुंहिंजे पुट खे अवॉर्ड माना मिलियो मिस आहे। कंदा हुआ हा इहो तमामु वॾो थी। माना इहो कंपेरिज़न करे सघिजे थो त माना जंहिंजी पर मां सवालु चेंज थो कयां इहो बहरहाल इहो ॾाढो ॾुखियो सुवालु थी वेंदो जेकॾहिं अलीगुल पूरी ज़िंदगीअ ते तव्हांजी पूरी ज़िंदगीअ ते को किताबु लिखियो वञे त किताब जो टाइटल छा हूंदो किताबु छा हूंदो किताब जो जेको नालो हूंदो न उनजो नालो हूंदो माना बुख चई सघिजे थी। बुख जो मतिलबु इहो आहे रुॻो मानी न मानींदा सभिनी शयुनि जूं प्यार जी बुख माना कुर्बत जी मोहबत जी इज़त जी शफ़क़त जी शफ़क़त शफ़क़त जा हथ जेके आहिनि उनजी बुख। माना धोखा मिलिया इलाही ॾिठो चहिरा ॾिठा हूंदा ज़िंदगी में तव्हां माण्हुनि जा मुझे गम मिला हमेशा सूरत बदल बदल के हा गुज़री है उमिरि सारी तन्हाइयों में रह तनाई हाणे त मौला साईं करम करे छॾिया आमीन आमीन अल्लाह बछड़ा ॾिना हा ऐं उहे ई मुंहिंजा दोस्त ॿाहिरि आहिनि उहे मुंहिंजा तमामु वॾी मोहबत कंदा औलाद हर पीउ मां सां मोहबत कंदी आहे पर मां मौला जा वॾा कर्म सम्झंदो आहियां त उन्हनि जे सदके मौला साईं मूंखे अहिड़ो ॾिनो त मूंखे त खाइण जा पैसा बि न हूंदा जॾहिं हिते अदाकारी लाइ आयासीं हालांकि पंहिंजो केटीएन बि अची चुकी शुरूआती ॾींहंनि में माना हुया न केटीएन जा त हालात अहिड़ा हूंदा जो हिकिड़े दोस्त मुंहिंजा हंध खणी हेठि पिच कया फ्लैट मां चौथी मंज़िल मां हो त पैसा ॾे पैसा किरायो न पिया ॾेई सघो किरायो न पिया ॾेई सघो हा माना हालांकि 500 आहे पर उहे बि न पिया ॾेई सघो न पिया ॾेई सघो ॾाढो ॾाढो माना हिकिड़ो हा न पोइ वरी अलाह हिकिड़ो प्रोसेस मां गुज़रियो आहे पोइ अलाह साईं वरी नसीबु कंदो आहे माण्हू अलाह मायूसी करे न करे मुंहिंजे मौला खे यादि कंदो रहे हम्म ऐं कुदरती मां जॾहिं ज़िकिर वरितो त ज़िकिर ई अहिड़ो मिलियो त भाई अलाह खे दिलि मां कढणो ई न आहे कढणो ई न आहे कॾहिं बि न हर साह सां हले हर साह सां हर साह सां अच्छा अलीगुल जेकॾहिं हीअ थींदो न आहे असां वटि ईअं पुछां थो असांजे मज़हब में जेकॾहिं तुंहिंजो ॿीहर जनम थी अचण ते त तूं अलीगुल मलाई थी अचणु चाहींदे या ॿियो को थी अचणु चाहींदे सच ॿुधाए मां त चवां थो त हेॾे अचिजे ई न हेॾी ॾुखनि भरी ज़िंदगी आहे त शाह लतीफ़ जीअं चयो आहे त अलाह ॾाही ॾुख ॾाही ॾुख ॾिसनि मां हिकिड़ो प्रोग्राम कयां पियो उन में मां अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब खे महिमान कयो ओॾी महिल हाणे वारो जेको सैलाब आयो हुयो हाणे वारो जेको हा हा खोड़ ॿ टे सैलाब आया हाणे वारो आयो इहो आख़िरी सैलाब हो सॼा सिंध जा माण्हू ॾाढो तकलीफ़ में अची विया हुया हा खाइण पीअण जे लाइ हा ॾाढी तकलीफ़ हुई पोइ अब्दुल गफ़ार तबस्सुम आयो उन अखियुनि मां ॻोढ़ा वही विया हुन चयो अलीगुल मुंहिंजी दिलि चए थी त मां जहिड़ो न हुजां सिंध खे इन हाल में न ॾिसां ईअं ऐं वॾा ॻोढ़ा मुंहिंजा बि वही विया त पोइ इहे जेके हाल आहिनि न इन जे लाइ माण्हू चए थो त हीअ वरी ॾुखनि भरी ज़िंदगी आहे ॾाढी ॾुखनि भरी यकीन करे ॾाढी हक़ीक़त आहे इहा को बि शक न आहे ॾाढी ॾुखनि भरी ज़िंदगी ॾाढी छो जो असां इहे सुख ॾिठा ई न आहिनि ॾुख ई न आहिनि हिन वक़्त ताईं बि स्ट्रगल आहे ऐं कंदो थो अचे माण्हू सिर्फ़ु मानी त न खाइणी आहे न न न ॿिया हज़ार मस्तु सुठो रहणो बि त न आहे न खोड़ माण्हू आहिनि तव्हांखे पंहिंजी धरती सां प्यारु आहे मुल्क सां तव्हांखे प्यारु आहे मुल्क तव्हांजो परेशान तव्हां आर्टिस्ट कहिड़े कम जा कहिड़े को कहिड़ो अगरि असां वीडियो ठाहींदा आहियूं भउ मां रखी न सघंदा आहियूं टे टे महीना वरी वयल थियो पियो आहे सिंध में वयल थियो पियो आहे पाकिस्तान में हीअ अशर लॻो हे ज़ुल्म थियो आहे माण्हू मरी विया हे बुख आहे वीडियो न रखी सघंदा आहियूं त मां माना कोई कुझु चई सघे थो हा न प्रेशर थ्रेट मां हज़ार वॾी तकलीफ़ मौला जा वॾा कर्म आहिनि हुन सां इन में असां ॾाढो ख़ुशि आहियूं हिन ज़िंदगी मां बिल्कुलु अलाह से ख़ुशि अलाह से ख़ुशि जेकॾहिं जहिड़ो रखे त अहिड़ी दुनिया में रखे जिते ॿियो जिते हे सभु सिस्टम ई न हुजे बिल्कुलु ईअं ई कंदो अलाह साईं भलाई कंदो अच्छा अलीगुल हर इंसान खां न ज़िंदगीअ में के ग़लतियूं थींदियूं आहिनि मिस्टेक्स थींदियूं आहिनि पोइ इलाही शयुनि जो पछताव थींदो आहे पोइ पछताव थींदो ॾाढो परेशान थींदो ॿुधायो न पर ज़िंदगी में अहिड़ियूं ग़लतियूं कोताहियूं आहिनि जेके तव्हां सोचंदा काश मां हीअ ग़लती न कयां अहिड़ी कोई ज़िंदगी में पछताव आहिनि तमामु घणे इहे थियो आहिनि माण्हू ऐं हुन अलाह खां रोई माफ़ी वरिती हुन इंसान सफ़ा ग़लती जो घर बिल्कुलु थी वेंदियूं आहिनि ग़लती बिल्कुलु
इंसान न कॾहिं कॾहिं परेशान हूंदो आहे। मां अक्सर करे मां बि ॻाल्हाईंदो आहियां पंहिंजो पाण सां न। इंसान जॾहिं पंहिंजो पाण सां ॻाल्हाए थो, जॾहिं पंहिंजो पाण जा सवाल जवाब थियनि, इंसान इलाही शयुनि जा न पंहिंजा सवालनि जा जवाबु ॾेई सघंदो आहे। पंहिंजो पाण सां ॻाल्हाईंदो पहिरियों त मां ॻाल्हाईंदो हुउमि ऐं जेके सवाल हूंदा जवाबु ॾेई सघंदा? बिल्कुलु। मां माना सफ़ा तनाई में त माना अलाह सां बि ॻाल्हाईंदो आहे, मथो जवाबु अचे न अचे अचे नथी यकीनन ईंदो हूंदो ईंदो यकीन ईंदो। त पर मां उन सां बि ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजा अलाह साईं बसि तूं ई आहे, हाणे ॿियो को आहे न आहे, बसि तोखे इहो करिणो आहे, तोखे दावत ॾियूं। जेके तव्हां खां कमु करिणो ॿिनि आहे। लफ़्ज़नि में पुछां ज़िंदगी छा आहे, ज़िंदगी लाइ छा चवंदे? ज़िंदगी छा आहे? ज़िंदगी सर हिकिड़ी जुस्तजू आहे, मुस्तक़िल जुस्तजू जो नालो आहे ऐं अणथक महिनत जो नालो आहे। जिते तव्हां थकी पवंदो न, उते तव्हां थकी पवंदो, किरी पवंदो। हा। जेकॾहिं अलीगुल खां पुछां मौत खे अलीगुल कीअं ॾिसंदो आहे, डेथ खे कीअं ॾिसंदो आहे? मां इहो सम्झंदो आहियां त यकीन करे त मौत आहे हिकिड़ो अखि छिंभ वारो सिस्टम आहे। हाणे माण्हू जी उमिरि गुज़रंदी आहे न, उन खां पोइ तव्हां ख़बर पवंदी आहे त हाणे तव्हां डिक्लाइन थी, हाणे तव्हांखे वञिणो आहे। जवानी में माण्हू खे महसूसु न थींदो आहे, जॾहिं माण्हू 20-25 साल जी उमिरि में हूंदो आहे, उन महसूसु न थींदो आहे त माण्हू त ईअं ज़िंदा रहंदो, ईअं सभु दुनिया मुंहिंजे लाइ ठही आहे। त तव्हां जॾहिं उमिरि में मोटंदा आहियो 40 सालनि खां पोइ तव्हां ख़बर पवंदी आहे त तव्हांखे मरणो आहे ऐं पोइ तव्हां मौत सां मोहबत कंदा आहियो। हाणे असांखे वञिणो आहे। अहिड़ी का वसियत करणु चाहींदे, ॿुधाइणु चाहींदे, कुझु अहिड़ी का शइ चवणु चाहींदे? मां इहो जेको आहे हिकिड़ी मां दरख़्वास्त ज़रूरु कंदुसि माण्हुनि खे, उहा इहा त पंहिंजो जेको ॾुखु आहे न, पंहिंजो ॾुखु कंहिंखे बि बयानु न कंदा कयो त तव्हां बुखिया आहियो, तव्हां वटि आहे न आहे। जॾहिं तव्हां बयानु कंदव न, अॻिलो केॾी बि तव्हां सां मोहबत करे थो, उहो तव्हांखे नफ़रत करे वेंदो। अगरि उन जो मतिलबु इहो आहे जो तव्हां हिकिड़ो मालदार माण्हू ॾिठो, उन सां तव्हां ख़्वाहिश कई त घुरण जी या इहो, ऐं कॾहिं बि ग़लती न कजो, ऐं उहो तव्हांखे ॾींदो बि न, उनजी नज़रुनि में किरंदो। अगरि ॾिनई बि त तव्हां हमेशह लाइ ख़तमु थी वेंदो। तव्हां पंहिंजे भरम में रहो, अलाह साईं तवक्कुल कयो, महिनत कयो। बिल्कुलु। ऐं इहे असां आज़माइशूं ॾिठियूं आहिनि, पाण बि सां बि थिया आहिनि, माण्हुनि सां बि माण्हुनि सां कंदे। आख़िरी प्रोग्राम ख़तमु थी वियो आहे, पंहिंजे सिंधी माण्हुनि खे, पंहिंजे माण्हुनि खे को अलीगुल मला मैसेज ॾियणु चाहे? मूंखे त मुंहिंजो गलो ॾाढो ख़राबु हुयो, बसि मां ॾाढी तुंहिंजी मोहबत में न मां हथ जोड़ा थो लाइव तव्हां हथ ऐं मां ॻाल्हाए बि न सघियो आहियां। पंहिंजनि माण्हुनि सां मां इहो ज़रूरु चवंदो, पंहिंजे सिंधी माण्हुनि सां असां सां ॾाढी मोहबत कंदा आहिनि, हींअर कलाकारनि सां। मां हुननि जो नौकर आहियां, पेरनि जी खाक आहियां, पर हीअ जेकी यूनिटी हिननि कई आहे न, ऐं हमेशह ईअं रखिजो। ऐं तव्हां ॾिसो त वॾा वॾा बुर्ज झुकी पवंदा तव्हांजे अॻियां, ऐं पाण में जॾहिं मुतहद हूंदो, जॾहिं पाण में विढ़ियल हूंदो, ॿाहिरि भाउ खे क़तल कंदो, मारींदो, नफ़रतूं कंदो, अलॻि हूंदो, छेड़ विछड़ हूंदो, ऐं जेके क़ौमूं ठहियूं आहिनि न उहे पाण में जॾहिं गॾु थिया आहिनि न, यूरोप में बि इहे जहिड़ा हूंदा, भाउ भाउ खे मारींदो। यूरोप जे मुल्क ॾिसो किथे बीठा आहिनि। ईअं पाण गॾु हुजो, ऐं अलाह साईं तव्हांजी मदद कंदो, ऐं मौला साईं हमेशह तव्हांखे कामयाबु कंदो। थैंक यू सो मच, इट्स अ ऑनर, सच में ऑनर हुयो, एज़ाज़ आहे मां हथ जोड़ियां। सो वेल अलीगुल मला सां हिकिड़ी कचहरी कई, उमेद कयां थो, मां कोशिशि कई अलीगुल मला खे थोरो खोटण जी जेतिरी थी सघी उहा कई। वरी इंशाल्लाह प्रोग्राम थींदा रहंदा। सो इंशाल्लाह अॻिले हफ़्ते मिलंदा, तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।